अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुशि आहियो कीअं गुज़री रही आहे ज़िंदगी छा कुछ थी रहियो आहे एतिरनि ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात ऐं हीअ जेका मुलाक़ात आहे इंशाअल्लाह ही ॾाढी ज़बरदस्त मुलाक़ात थींदी बिकॉज़ जॾहिं बि तव्हां घणनि ॾींहंनि खां पोइ हिक ॿिए सां मिलंदा आहियो त उन मुलाक़ात में खोड़ कुझु हूंदो आहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके दिलि खे ॾुखाईंदड़ हूंदियूं आहिनि त उहो असांखे समहाउ इमेजिनरी हिकु शोल्डर खपंदो आहे जंहिंसां माण्हू पंहिंजा जेके ॾुख आहिनि उहे वंडींदो आहे उन सां गॾोगॾु काफ़ी सारियूं उहे ख़ुशियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां सां शेयर करणियूं हूंदियूं आहिनि हमेशह जॾहिं बि एॾा वॾा गैप मिलंदा आहिनि असांखे ऐं जॾहिं बि एतिरनि ॾींहंनि खां पोइ असां मुलाक़ात कंदा आहियूं पंहिंजे नाज़रीन सां त खोड़ कुझु हूंदो आहे जेको तव्हांखे ॿुधाइण जे लाइ हूंदो आहे मुल्क में खोड़ कुझु थी रहियो आहे मुल्क खां ॿाहिरि खोड़ कुझु थी रहियो आहे अॼोकी न्यूज़ इस्लामाबाद में खोड़ कुझु थियण वारो आहे सो जी इहे नंढियूं वॾियूं शयूं जेके आहिनि ज़िंदगियुनि में हलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं थींदियूं रहंदियूं आहिनि जंहिंजे बारे में असां अक्सर डिस्कस बि कंदा आहियूं कुझु हिकु ॿ तकलीफ़ ते शयूं बि जेके थियूं उहे बि असां ॾिठियूं पंजाब वारो इंसिडेंट कराची वारो इंसिडेंट जेको असांजे जर्नलिस्ट सां या असांजे उन्हनि आर्टिस्टनि सां थियो उहो इंसिडेंट हिननि ॾींहंनि में गुज़रियो आहे प्लस जी अॼु जेको सुबुह तव्हां सां ॾिसी या तव्हां सां मिली तव्हां सां मुलाक़ात करे त शायदि ही मॉर्निंग गुड थी वई आहे अदरवाइज़ देयर इज़ समथिंग इन दिस मॉर्निंग जेको सुठो न थियो आहे recently I just skipped an accident ऐं अल्हम्दुलिल्लाह आई एम वेरी सेफ मुंहिंजी गाॾी ॾाढी सेफ आहे बट अगरि ख़ुदा न ख़ास्ता हिकु सेकेंड हूंदो आहे जेको ख़ुदा ताला तव्हांखे बसि ॾेई छॾंदो आहे ईअं लॻंदो आहे त यार ख़बर न आहे कीअं तव्हां उन मां सेफ थी विया आहियो बिकॉज़ देयर इज़ अ रो ऑफ कार जेका हिकु ॿियनि सां जेको त अक्सर असां एक्सीडेंट ॾिसंदा आहियूं अक्सर इहो मूं एक्चुअली मुंहिंजो करे साम्हूं सीन कोन ॾिठो आहे त हिकु हमेशह माण्हू न्यूज़ में ॾिसंदो आहे जेको 5-6 गाॾियूं आहिनि जेके हिकु ॿिए जे पोयां एक्सीडेंट थींदो आहे एंड मुंहिंजी शायदि उहा वाहिद कार हुई उन खां पोइ उन 5-6 गाॾियुनि खां पोइ जेका उन एक्सीडेंट खां बची वई अल्हम्दुलिल्लाह ऐं अचण सां ई मूंखे सभिनी चयो त जी सदको कढी छॾियो हीअ करे छॾियो उहो करे छॾियो बट यू नो वॉट इहे तव्हांजूं ॾिनल शयूं ई हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे पहिरीं खां बचाए छॾंदियूं आहिनि थी वञण खां पोइ ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे माण्हू जेको इहो अमल बि कंदा आहिनि थी वञण खां पोइ माण्हू इहे सदका ऐं सभु कुझु करे रहिया हूंदा आहिनि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे बट अगरि तव्हां पंहिंजी रूटीन में इहा शइ रखो त पोइ तव्हांखे इहा ईअं ई बचाईंदी आहे जीअं अॼु मूंखे लॻे पियो त मुंहिंजी गाॾी अल्हम्दुलिल्लाह सेफ रही आहे अच्छा जी अॼु इहो बि हिकु प्लस पॉइंट आहे त जीअं अॼु जा सुबुह एॾनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं तव्हांजी मॉर्निंग जेका आहे उहा थोरी सी अर्ली थी आहे अदरवाइज़ थोरो सो ज़ाहिर आहे हिकु लेज़ी मॉर्निंग थी रही हुई जेतिरा ॾींहं बि असां ऑफ ते हुआसीं बट येस जॾहिं बि हिकु वराए सां हिकु ट्रैक स्टार्ट थींदो आहे त खोड़ कुझु इंसानु प्लान कंदो आहे त यार प्रोग्राम खे हीअं खणी हलंदासीं प्रोग्राम में हीअं ॻाल्हाईंदासीं हीअं कंदासीं खोड़ सारी तयारी हूंदी आहे बट हमेशह मां हिन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त ॿ प्लान हूंदा आहिनि हिकु उहो जेको इंसानु ठाहींदो आहे पंहिंजे लाइ ऐं हिकु ॿियो जेको ख़ुदा ताला ठाहींदो आहे बेशक त जेको प्लान ख़ुदा ताला ठाहींदो आहे उहो वधीक सुठो हूंदो आहे वधीक बहितरु हूंदो आहे वधीक प्यारो हूंदो आहे शायदि अॼु उहो सबक़ु जेको अॼु मूंखे मिलियो आहे शायदि उन सबक़ु मां काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि उहे बि सिखी सघनि मां पाण इन शइ खे सिखियो आहे त जिते ट्रैफिक हुजे उते ओवर स्मार्टनेस जेका आहे उनखे थोरो सो घटि करे छॾणु खपे असांखे बिकॉज़ असांजी कोशिशि हूंदी आहे त अगरि ट्रैफिक बि आहे पोइ बि असां डिफरेंट जॻहियुनि तां असां कट वट हणी कीअं तरीक़े सां निकिरी वञी ऑल दो आई एम अ वेरी सेफ ड्राइवर बट काफ़ियुनि जॻहियुनि ते तव्हां काफ़ी अहिड़ियूं कोताहियूं करे वेंदा आहियो जंहिंजो रिज़ल्ट ख़तरनाक साबित थींदो आहे सो जी प्रे कयो त जेके गाॾियूं जिन खे नुक़सानु थियो आहे को घणो नुक़सानु न हुजे बट येस ख़ुदा ताला शायदि मूंखे या त मां उन सिचुएशन में इन लाइ हुअसि मां कॾहिं कॾहिं इहो बि बिलीव कंदी आहियां त शायदि तव्हां पाण उन सिचुएशन में आया न हूंदा आहियो यू आर चोज़न तंहिंखे उन सिचुएशन में विधो वेंदो आहे सो दैट अदर पीपल कैन बी सेफ शायदि मां न हुजां हा ॿियो केरु हुजे हा उहो मूंखां वधीक फास्ट गाॾी हलाए रहियो हुजे हा या उन माइंड सेट सां हलाए रहियो हुजे त ओहो जी देरि थी रही आहे पहुचणो आहे हीअं थियणो आहे उहो थियणो आहे ऐं उहो शायदि हिट करे वञे ऐं उन खां पोइ 5 ॿियूं गाॾियूं हुजनि हा जेके रॉ में हुजनि हा बट आई वॉज़ द वन जेका उहा स्किप कई उहा जॻह ऐं उन सां उहो जेको हिकु फ्लो जेको एक्सीडेंट्स जो हो उहो रुकी वियो अल्हम्दुलिल्लाह सो जी अॼु छो त हिकु सुठी शइ अल्हम्दुलिल्लाह सुबुह जो थी आहे बुरी बि आहे बट हिकु सुठी शइ आहे जेका थी आहे अल्हम्दुलिल्लाह त मां चाहियां थी प्रोग्राम खे बि ॾाढो सुठो कयूं प्यारो प्रोग्राम कयूं सुठियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में ॻाल्हायूं उहे शयूं ॻाल्हायूं जेके वक़्त जी ज़रूरत आहिनि ऐं जेके एक्चुअली असांखे सिखणु खपनि काफ़ी सारियूं इहे शयूं हूंदियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगी जो हिकु हिसो हूंदो आहे बट असां उनखे सिखी न रहिया हूंदा आहियूं असां बसि हिकु फ्लो में करे रहिया हूंदा आहियूं सो अॼु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जेको तव्हां ऐं मां गॾिजी सिखंदासीं ऐं पंहिंजी तमामु उन्हनि कोताहियुनि मां जेके असां ॾींहं में कंदा आहियूं या सुबुह जो उथी कंदा आहियूं उन्हनि मां बि सिखंदासीं हाशिम भाई असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम हाशिम भाई वालेकुम छा हाल आहे ठीकु आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ज़िंदगी कीअं हाशिम भाई
बेहतरीन, प्यारी गुज़रे पई, शुक्र, सुठी गुज़रे पई। बेहतरीन भाई गुज़री। थैंक गॉड हाशिम भाई अल्हम्दुलिल्लाह सेहतियाबी सां वापसि अची विया आहिनि। ही हफ़्तो हाशिम भाई कुझु हो हिन में, हिन हफ़्ते में न कुझु सुठो हफ़्तो न हो, बिकॉज असांजी टीम जो हिकु ॿिया मेंबर आहिनि जेके इफेक्ट थिया चिकनगुनिया सां, एंड देयर वाज़ अनदर नंबर जंहिंमें नालो हाशिम भाई जो हो, ऐं उन खां पोइ मूंखे फ्लू ऐं फीवर स्टार्ट थी वियो त मां पाण डिॼी वई हुयमि त यार कुझु मतिलबु कुझु थियण वारो त न आहे, बट अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु असां सभई सेफ आहियूं, सभई ठीकु आहियूं, तबियतूं शुक्र ठीकु आहिनि। कीअं पिया महसूसु कयो हाशिम भाई? बेहतरीन, मां सम्झां थो त इहे शयूं बि जेको आहे सो जॾहिं एतिरो सुठो वक़्तु गुज़ारे थो त कुझु हा। इहे शयूं हुअणु खपनि ऐं अलाह साईं खे यादि करणु खपे। यादि करणु खपे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इंसानु वाक़ई में इंसानु चवंदा आहिनि ख़ता जो घरु आहे, इंसानु एक्चुअली ख़ता जो घरु आहे, पर अहिड़ियूं जेके शयूं थींदियूं आहिनि तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह बीइंग अ मुस्लिम असांखे हर शइ ते ईमान आहे, हर उन लफ़्ज़ ते जेको क़ुरान पाक में लिखियलु आहे उन ते ईमान आहे, बट कॾहिं कॾहिं तव्हांजे ज़हननि मां उहे शयूं किथे फेड आउट थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि, ऐं पोइ हिकु पॉज़ लॻंदो आहे ज़िंदगी खे, ऐं उहे सभु शयूं तव्हांखे वराए सां यादि अची वेंदियूं आहिनि। सो इहे जेके पॉज़िस आहिनि न उहे ज़िंदगी में असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। अचो त जी महिमाननि जी तरफ़ कुझु महिमान सां गॾु जेके तशरीफ़ फरमा आहिनि, अॼु जेके पर्सनैलिटीज़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जे तारुफ़ जी तव्हां सां ज़रूरु मां कराइणु चाहींदमि, ऐं जॾहिं बि प्रोग्राम में जॾहिं बि का शुरूआति थींदी आहे त मां बख़ूबी सुञाणियूं था त तरबियतुनि खां, एजुकेशन खां, कंहिं बि शइ जी जेका शुरूआति थींदी आहे सिखण खां, सेखारण खां थींदी आहे। सो अॼु असां अचो त एतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हां सां मुलाक़ात करे रहिया आहियूं त छो न ओड़नि माण्हुनि सां तव्हांखे मिल रहिया आहियूं जेके सेखारे रहिया आहिनि ऐं सिखी रहिया आहिनि, ऐं उन्हनि ॿारनि खे जेके एजुकेशन हासिलु करे रहिया आहिनि उन्हनि खे जी डील करे रहिया आहिनि, उन्हनि यूनिवर्सिटीज़ खे डील करे रहिया आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद तुफ़ैल जोखिया साहिब आहिनि जेके तशरीफ़ रखनि था, पाण जे हिन वक़्तु जा प्रो वाइस चांसलर आहिनि NED यूनिवर्सिटी कराची जा। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? तबियत ठीक है अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे प्रोफेसर? बेहतरीन, अल्लाह जो शुक्र है माशाअल्लाह। अप्स एंड डाउन्स थींदा रहंदा यस पर उहा ई ॻाल्हि त अल्लाह जा एहसान आहिनि, एतिरा एहसान आहिनि जेको असीं उनजो करे नथा सघूं। बिल्कुलु 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 असां एहसान नथा लाहे सघूं, वाक़ई सही ॻाल्हि आहे। ऐं जॾहिं तव्हां इन्हनि शयुनि जी ॻाल्हि कयो था ऐं ज़िंदगी खे ॾिसो था त वाक़ई में असां हमेशह कंप्लेनिंग मोड में हूंदा आहियूं त हीअं न आहे, हीअं न आहे, हे न आहे, हो न आहे, बट कॾहिं असां पंहिंजी उन्हनि आसाइशुनि खे असां ॻणियो आहे ख़ुदा ताला असांखे। ऐं मां हमेशह जॾहिं बि इन ॻाल्हि जी ॻाल्हि कंदी आहियां त मां चवंदी आहियां त असां उहे शयूं न ॻणियूं त असां वटि बंगला घणा आहिनि, त असां वटि गाॾियूं घणियूं आहिनि, हूंदा उहे बि माण्हुनि वटि, ईअं न आहे त न आहिनि, बट तव्हां स्टार्ट उतां कयो त तव्हां सुबुह जो जेका नेक्स्ट मॉर्निंग आहे उहा तव्हांखे ॾिसण लाइ नसीब थी आहे। सो इहो जेके तव्हांजा जेके ब्लेसिंग्स आहिनि इहे तव्हां स्टार्ट थियनि थियूं। त प्रोफेसर साहिब सां खोड़ सारियूं कचहरियूं आहिनि जेके इनशाला रहंदियूं, कुझु यूनिवर्सिटी जे बारे में बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त कीअं हली रही आहे, प्लस तव्हांजी पर्सनल लाइफ ते बि थोरी सी नज़र विझंदासीं। हिकु ॿी महिमान आहिनि जंहिंजी तरफ़ मां वञणु चाहियां थी, ऐं असांजा उहे तमामु जेके असांजी यूथ में हिकु शइ आहे जेका ॾाढी कॉमनली अॼुकल्ह मूंखे नज़र अचे पई त कंहिं तरीक़े सां असां ॿाहिरि सेटल थी वञूं, या असांखे एजुकेशन जो असांखे को रस्तो मिली वञे, न मिले त असांखे को करियर अपॉर्चुनिटी का अहिड़ी ॿाहिरि मिली वञे त कंहिं तरीक़े सां असां ॿाहिरि हलिया वञूं। हिकु वॾो नंबर जेको हर साल असांखे मिलंदो आहे त जी हेतिरा जेके आहिनि लख जेके पाकिस्तानी जेके असांजी यूथ आहे उहा ॿाहिरि शिफ्ट थी वई आहे, उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ मिल रहियूं आहिनि, डिफरेंट कंट्रीज़ में वञी रहियूं आहिनि। ही हिन वक़्तु जो स्टूडेंट्स आहिनि, स्टूडेंट आहे हिन वक़्तु जी, बट अॻियां छा प्लानिंग आहे थोरो सो हुन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं, प्लस ऑल दोज़ स्टूडेंट्स जेके वञणु चाहिनि था उन्हनि जे लाइ रस्ता कहिड़ा कहिड़ा आहिनि, अॼु उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाइण वारा आहियूं असां। त तव्हांखे असां सां गॾु रहणो आहे, असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं अंज़िल फ़ातिमा शेख साहिब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं, लॉ जी स्टूडेंट आहिनि, कैनेडा में स्टडी करे रहियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे अंज़िल साहिबा? बस अल्हम्दुलिल्लाह, कंप्लेंट्स ना आहिनि। कंप्लेन्स न आहिनि माशाल्लाह माशाल्लाह। कंप्लेन्स हुजण बि न खपनि न, हुजण में न कुझु। हा उहा अलॻि ॻाल्हि आहे। त चवंदा आहिनि त तव्हां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियो, जॾहिं तव्हां पंहिंजी मदर सां नख़रा कंदा आहियो, शिकायतूं कंदा आहियो, त पोइ ख़ुदा ताला जी ज़ात त उहा आहे जेका 70 माण्हुनि खे वधीक प्यार करे थी। सो कॾहिं कॾहिं तव्हां उन प्यार लाड में काफ़ी कुझु चई वेंदा आहियो, पर अदरवाइज़ अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ूबसूरत हिकु ज़िंदगी तव्हांखे मिली आहे, उनजो क़दुरु कयो। कीअं गुज़री रही आहे, किथे गुज़री रही आहे, छा थी रहियो आहे अॼुकल्ह असां आया आहियूं पाकिस्तान ट्रैवलिंग, हिन साल में सेकेंड टाइम आया आहियूं माशाल्लाह। हा ॾाढो प्यार आहे, पंहिंजी फैमिली हिते थी रहे, उते बि मज़ो आहे, असांजी कम्यूनिटी आहे सिंधी, पर हिते वरी पंहिंजी फैमिली सां अलॻि शइ आहे, अलॻि मज़ो आहे।
हा बिल्कुलु इहो वाक़ई सही ॻाल्हि आहे। तव्हां ठीकु आहे, अगरि पूरी कम्यूनिटी बि तव्हांजी ॿाहिरि हुजे न, बट कुझु आहे पाकिस्तान जी ज़मीन में, जॾहिं तव्हां वापसि ईंदा आहियो न त तव्हांखे मतिलबु उहा शइ उहा हुते न मिलंदी आहे, न मिलंदी, खिच थी थिए वापसि। खिच बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। ऐं उहा वापसी जेका खिचाइणो तव्हांखे वापसि मोटाए ई बार थी वठाए। अच्छा, मूंखे अल्हम्दुलिल्लाह आई एम वन ऑफ दोज़ पीपल जंहिंखे मतिलबु खोड़ सारा उहे रस्ता मिला त ॿाहिरि किथे को सेटलमेंट थी वञे, अपॉर्चुनिटीज़ मिलियूं, ॿाहिरि किथे का सेटलमेंट थी वञे, नॉट इन टर्म्स ऑफ एजुकेशन, जो त एतिरो असांजी दोस्ती कोन्हे एजुकेशन सां, बट अदरवाइज़ छो त ज़ाहिर आहे हिकु तव्हां मीडिया आर्टिस्ट आहियो, तव्हांखे उनजो हिकु अलॻि शइ हुई। देन कुझु अहिड़ियूं नौकरियूं ज़िंदगी में असां कयूं, कुझु अहिड़ा वाक़ियात ज़िंदगी में अहिड़ा हुआ जंहिंजे करे असांखे अपॉर्चुनिटीज़ मिलियूं, पर मूंखे कॾहिं ॿाहिरि सम्झ में कोन आई ॿाहिरि जी दुनिया। आई डोंट नो, सम हाउ मूंखे ईअं लॻंदो हो त शायदि मां सेटल नथी थी सघां हिते। बट हाणे जिन खे मां ॾिसंदी आहियां, जेके माण्हू वेंदा आहिनि उहे ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी खे मेंटेन कनि था, ॾाढो प्यारे तरीक़े सां कनि था, पूरी फैमिलीज़ उते थी रहियूं आहिनि। इहा बि हिकु सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजो पाकिस्तान जी जेका ज़ुबान आहे उहा इंटरनेशनली माण्हू सुञाणणु शुरू करे छॾियो आहे। ऐं तव्हां रहो था त तव्हां ज़रूरु कल्चर डे जा हिकु रंग जेके आहिनि उते ॾिठा हूंदा। हा बिल्कुलु बिल्कुलु, असां सेलिब्रेट कंदा आहियूं। असांजी कम्यूनिटी आहे नंढड़ी सिंधी असांजे टोरंटो में, त असां साल में 2-3 दफ़ा कल्चर इवेंट सिंधी कल्चर जे बारे में मतिलबु असां प्रमोट कंदा आहियूं पंहिंजी कम्यूनिटी में। जेके ॿिया पाकिस्तानीज़ आहिनि, पठान आहिनि, असां काफ़ी मतिलबु प्राउड सिंधीज़ आहिनि उते रहनि था। परफॉर्मेंसिस थींदियूं आहिनि, स्पीचिस थींदियूं आहिनि, शाइरी। हा, तव्हांजी एजुकेशन बि आहे आई गेस यूके खां, अगरि मां ग़लति न आहियां? यूके मां आहे। त तव्हांजी जेका एजुकेशन आहे, तव्हांजी एजुकेशन बि ॿाहिरि आहे, तव्हांखे इहो कीअं लॻंदो आहे कॉम्बिनेशन? त मतिलबु अगरि तव्हांखे चांस आई एम श्योर मिलियो हूंदो, बिकॉज तव्हां एजुकेशन तव्हांजी उते हुई त ज़रूरु चांस मिलियो हूंदो, पर वराए सां वापसि अची पाकिस्तान खे सर्व करणु, कराची जी हिकु यूनिवर्सिटी खे सर्व करणु, कीअं मतिलबु? एक्चुअली ईअं त माना इट्स चॉइस ऑफ द पर्सन, के माण्हू ईज़िली सेटल थी वेंदा आहिनि, एंड आई वाज़ काइंड ऑफ ए पर्सन। त मूंखे बसि इहो जंहिं ॾींहुं बिलीव मी त मुंहिंजो लास्ट डिफेंस PhD जो हुयो, ॿिए ॾींहुं या 3 ॾींहं मां जेको सो वरी वापसि हली आयुसि, त आई वॉज नॉट इन अ पोज़ीशन टू स्टे एनी मोर। सेकेंडली मां ट्रेवल कंदो रहंदो आहियां। लास्ट वीक आई वॉज आउट ऑफ द कंट्री, त मैक्सिमम 3 to 4 days, बियॉन्ड दैट मां स्टे करे कोन सघंदो आहियां। त आई ऑलवेज लाइक टू कम बैक। या घुमण फिरण जे लाइ माण्हू वञे, ठीकु आहे, पर आई एम काइंड ऑफ ए पर्सन, ऐं मुंहिंजा एतिरा ई ज़्यादा बि हूंदा, तव्हां जेकी ज़िक्र कयो, त वी आर नॉट काइंड ऑफ पीपल त असीं जेको सो ॿाहिरि जेको सेटल थी सघूं या, पर के माण्हू आहिनि उते सेटल थींदा आहिनि, एंड एट द एंड ऑफ द डे उते सेटल थी, जीअं तव्हां ॻाल्हि कई, त पंहिंजे लैंग्वेज खे प्रमोट कंदा आहिनि, पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि, एंड ऑन ए अनदर एस्पेक्ट त कंट्री जी इकोनॉमी खे बि सपोर्ट कंदा आहिनि इन टर्म्स ऑफ रेमिटेंस, त सपोर्ट उन्हनि जी बि आहे। त both faces are there. And both faces are right, I guess. हर को पंहिंजे उन में चवंदा आहिनि त सांचे में पूरो आहे ऐं सांचे में सही आहे। अच्छा जी, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं थी वियूं, पर एतिरनि ॾींहंनि खां ज़ाहिर हाशिम भाई जो म्यूज़िक बि मिस कयो हूंदो। असां त कुझु घणो ई कयो हाशिम भाई, क्लासिस बि बंदि थी वियूं असांजो चिकनगुनिया जे करे। बट छा हिन में मूंखे लॻे थो कुझु अहिड़ो बि हूंदो, जीअं चवंदा आहिनि त कोविड थींदो, हिकु दफ़ो थियो त ठीकु आहे, को ॿिए दफ़े मतिलबु एतिरो को ख़ासि असरु कोन थींदो, हीअं थींदो हूअं थींदो। इन में कुझु अहिड़ो कुझु डॉक्टर अहिड़ी का ॻाल्हि कई त हाणे तव्हां सेफ आहियो चिकनगुनिया खां, हाणे तव्हां वटि न ईंदो? न, अहिड़ी त ॻाल्हि कोन कई, बाक़ी ख़तरे में एहतियातूं ॿुधायूं। भाई गाना 2-3 तव्हां रिकॉर्ड कराया वञो, ख़ुदा न ख़ास्ता वरी त छुट्टी ते वञो त असां गाना पिया हुजनि। न, इहा ऑप्शन्स ते गौर फ़िक्र रहियो मुंहिंजो, हा न? हा, बसि इहो ऑप्शन वाकई में अवेल करणु को का ॻाल्हि कोन्हे। असां माइक खणे वठंदासीं, पोइ आवाज़ हाशिम भाई जी कोई मसलो कोन्हे, असां तस्वीर हणी छॾंदासीं। शामिल कयूं कुझु पंहिंजे नाज़रीन जे लाइ? बिल्कुलु जी। असीं प्यार करण वारा माण्हू, 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 दरिया हुजे या सहरा,
करण वारा माण्हू हसी प्यार करण वारा माण्हू भई एतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हां वापसि अचो ऐं का अहिड़ो असांजी ज़ुबान में भंड जेको चवंदा आहिनि असांजी ज़ुबान में त उहो न थिए इहो थी नथो सघे न हाशिम भाई ख़ैर समझदार के लिए इशारा काफ़ी है ख़ैर जी अचूं था पूरे प्रोग्राम की तरफ अचूं था पूरे महिमाननि की तरफ अचूं था ऐं प्रोफेसर साहब तव्हां खां ज़रूरु मां स्टार्ट करणु चाहींदमि माशाल्लाह सां हिकु वॾो अरसो जेको खोड़ एजुकेशन खे ॾिनो न सिर्फ़ु उन टाइम में जंहिं टाइम में तव्हां एज़ अ करियर तव्हां चूज़ कयो अदरवाइज़ जॾहिं तव्हां पढ़ंदा बि हो तॾहिं बि ज़ाहिर उहो बि टाइम मां काउंट कंदी आहियां त उनजे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर हिते जल्दी सां असांखे वञिणो आहे ब्रेक ते राज़ीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी अच्छा जी प्रोफेसर साहब जी तरफ़ सां हुआसीं ऐं कुझु ॻाल्हियूं करे रहियासीं अच्छा जी ज़रूरु ॼाणणु चाहींदमि हिकु वॾो अरसो जेको एजुकेशन सां गॾु गुज़रियो आहे ऐं गुज़री रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ूबसूरती सां थोरो सो इन अरसे जे बारे में इन तमामु जेका जर्नी आहे इन जे बारे में मां चाहींदसि ऐं नाज़रीन खे बि ख़बर पए कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जो त नाज़रीन जेके आहिनि तव्हांखे हिन वक़्तु सिर्फ़ु हिकु जेका सीट आहे उन ते ॾिसी रहिया आहिनि बट आई एम श्योर त उनजे पोयां हिकु वॾी जर्नी आहे उन जर्नी जे बारे में कुझु ॿुधायो जी जी बिल्कुलु मां ॿुधाईंदुमि मां चवंदुमि त मां तव्हांजी जेका ॻाल्हि तव्हां कई लीड उतां खणंदुमि त वन प्लान इज़ योर्स वन प्लान इज़ फ्रॉम अल्लाह सुब्हानहू व तआला हा एक्चुअली मां जॾहिं डिग्री कंप्लीट कई पंहिंजी एन डी यूनिवर्सिटी मां त मूंखे फ्रॉम द फर्स्ट डे जो इंट्रस्ट हो त मां मास्टर्स कयां दैट्स इट मां हली वियुसि यूके नॉटिंघम यूनिवर्सिटी उतां मां मास्टर्स कंप्लीट कई ऐं मास्टर्स जे पुॼाणी ते लास्ट एंड ते यकदमि मूंखे उते शौक़ु अची वियो पी एच डी जो जेको मुंहिंजो इरादो कोन हुयो उते पी एच डी मां स्टार्ट कई मूंखे कुझु स्कॉलरशिप वग़ैरह मिली वियो ऐं पी एच डी जे दौरान अगेन मुंहिंजो इहो प्लान इहो त आई कम बैक एंड सर्व द इंडस्ट्री वापसि त अचिणो पर इंडस्ट्री जे लाइ नॉट फॉर द टीचिंग इंस्टीट्यूशन अगेन द सेकेंड प्लान केम इन हिते मां एंड अप थियुसि यूनिवर्सिटी में एंड मुंहिंजो अगेन उते प्लान हुओ यूनिवर्सिटी में 1 साल मैक्सिमम 2 साल सर्व कंदुमि दैट्स इट पर माहौल सुठो मिली वियो ऐं मां एडजस्ट थी वियुमि ऐं मूंखे जेका 25 साल थी विया यूनिवर्सिटी में पढ़ाईंदे त इन 25 सालनि में आई थिंक लार्ज नंबर ऑफ स्टूडेंट्स जेके मां पढ़ाए चुको आहियां ऐं जेका
पॉज़िटिव शइ तमामु ज़्यादा आहिनि। हिकिड़ी पॉज़िटिव शइ इहा आहे तव्हां जॾहिं ट्रैवल कंदो किथे बि ट्रैवल कंदो किथे न किथे मूंखे स्टूडेंट मूंखे मिली वेंदो आहे, इंटरनेशनली मुख़्तलिफ़ एयरपोर्ट ते मिली वेंदो आहे। हा त असांखे सुठा टीचर मिलिया ड्यूरिंग आवर स्टडी, ऐं कोशिशि कईसीं त असां बि सुठा टीचर थियूं, छाकाणि त एट द एंड ऑफ द डे इट मैटर्स त तव्हां कहिड़े नमूने जा टीचर आहियो। सही जेकॾहिं माना अहिड़े नमूने जा टीचर त उन नमूने तव्हांखे स्टूडेंट यादि कंदा, ऐं जेके सुठा टीचर हूंदा त सुठे नमूने यादि कंदा। सुठे त अलाह ताला जा अहसान आहिनि, ऐं त असां जेको सो के ॿार सुठे नमूने रिस्पेक्ट बि ॾींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, एंड दैट इज़ एन अदर फीलिंग जॾहिं तव्हांखे ख़बर पए त अच्छा जी हिन खे मूं पढ़ायो, एग्ज़ैक्टली त उहो हिकु फीलिंग ई अलॻि आहे। ऐं जॾहिं बि इंशाल्लाह डिस्कस ऑल्सो त तव्हांजो उहे जेके स्टूडेंट्स जेके सक्सेस स्टोरीज़ आहिनि उन जे बारे में, यानी टी यूनिवर्सिटी सक्सेस स्टोरीज़ जे बारे में बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर थोरो सो हिन तरफ़ बि अचणु चाहियां थी ऐं तव्हां खां पुछणु चाहींदमि मंज़िल फ़ातिमा साहिबा त असां वटि हीअ जेको एजुकेशन जो हिकु सिस्टमैटिक हिकु प्रोसेस असां वटि ठहियलु आहे नॉर्मली जेको पाकिस्तान में आहे, ऐं ज़ाहिर आहे त हर माण्हू जेको एजुकेशन सां मोहबत करे थो या पंहिंजे फ्यूचर सां मोहबत करे थो, उहो चाहे थो त उहो कंहिं सुठी यूनिवर्सिटी में वञी एडमिशन वठे ऐं कंहिं तरीक़े सां ग्रेजुएट थिए, कंहिं तरीक़े सां पंहिंजो करियर अपॉर्चुनिटीज़ ॿाहिरि ॾिसे। तव्हांजो इतफ़ाक़ कीअं थियो? बेसिकली मुंहिंजे पेरेंट्स इमिग्रेट कई हुई 2011 में आई बिलीव, त असां अपब्रिंगिंग असांजी उते ई आहे। असां ग्रो अप एलिमेंट्री, मिडल स्कूल, हाई स्कूल उते ई कयो आहे। सही सही। अच्छा, I thought your father was a government servant. He does work here, yes. Achha. Yeah, he's so he's here, your mother and the other family is here. Yeah, right, that's right. Yeah. Sahi hai. So it was again वही plan A and B. Plan A and B, yeah, right. यो असांजो चूज़ थियल कोन हो त असांखे हुते पढ़णो आहे। हाँ। ऐं उहा बस उहा डेस्टिनी हुई उहा। Right, हाँ, जेको लिखियो हाँ। हाँ, सही। What was your age जॾहिं तव्हां उते माइग्रेट थिया? मां 10 years जी असां। 10 years. So you have seen education of Pakistan Yeah. also. त ज़ाहिर आहे हिकु नंढे ॿार जे लाइ 10 साल इट्स अ वेरी यंग एज। उन टाइम में तव्हां उहो पंहिंजो स्कूल असां वटि हिकिड़े एरिया खां तव्हां ॿिए एरिया जे स्कूल में हलिया वञो त असांजा ॿार रोइणु शुरू करे छॾंदा आहिनि। त इहा मुंहिंजा उहे जेके पुराणा फ्रेंड्स आहिनि मूंखे उहे खपनि, उहो पुराणो स्कूल खपे। सो वाज़ देयर समथिंग लाइक दैट? मुंहिंजे ख्याल में आई थिंक इट वॉज अ ह्यूज चेंज, वॾो डिफरेंस हो। पर उते जेको असां टोरंटो में मूव थियासीं राइट अवे, त उते जो एजुकेशन जेके टीचर्स हुयूं, जेके स्टूडेंट्स हुआ, काफ़ी अंग्रेज़ हुआ, घटि पाकिस्तानी हुआ। तंहिं टाइम में घटि पाकिस्तानी हुआ, हाणे वधीक थी विया आहिनि, माण्हू घणा था अचनि। तंहिं टाइम में ॾाढा फ्रेंडली आहे, असांखे हीअं महसूसु कोन पिया कराइनि त हीअ माना इमिग्रेंट आहे, हीअ ॿाहिरि खां आयो आहे, हिन जी हीअ नई कंट्री आहे, न्यू स्टार्ट आहे, ॾाढा हेल्पफुल आहे। टीचर्स असांजूं ॾाढियूं हेल्पफुल हुयूं, पेरेंट्स सां टच में हुयूं, कंहिं शइ जी ज़रूरत त नंढा हुआसीं, एॾो घणो डिफरेंस न थियो, फ्रेंड्स ईज़िली ठाहे छॾियासीं। सही। ऐं इहो हूअं बि चवंदा आहिनि त जॾहिं तव्हांखे अगरि को चेंज ॾियणो आहे त उहो जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे उन में हा उहो एब्ज़ॉर्ब करे वेंदो आहे। ऐं इहो अक्सर असांजी तमामु शयुनि अलॻि अलॻि डिफरेंट शयुनि में बि इहे ज़रूरु असांजी जेके वॾियूं बुज़ुर्गूं आहिनि न उहे तमामु पंहिंजा उहे जेके मशवरा आहिनि उहे ज़रूरु ॾींदा आहिनि। त कंहिंजो कुझु ख़्यालु हूंदो आहे त छा जी एजुकेशन जेका आहे उहा हिन उमिरि में थी वञणु खपे, इन खां वधीक छोकिरी खे न पढ़णु खपे। असां डिफरेंट न कंसेप्शंस आहिनि डिफरेंट। वरी उन खां पोइ हिकु ॿियो जेको ज़िंदगी जो असांजो मसइले ज़माना, असांजे जेका न एशियन माण्हुनि जो मसइले ज़माना, शादी जो जेको किस्सो आहे उहो अलॻि किस्सो आहे। त हिन उमिरि ताईं नथी त हले छा थी वेंदो, ख़ुदा न ख़ासिता ज़िंदगी ख़तमु थी वई। ख़ैर जी, उन ॻाल्हि ते कॾहिं उन्हनि शादी वारे एक्सपर्ट्स खे विहारे उन ते ज़रूरु मां ॻाल्हाईंदमि त इहा एक्चुअली सही उमिरि छा हूंदी आहे। ख़ैर, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, ज़िंदगी जी जेका जर्नी हूंदी त असां रोशनी बिल्कुलु विझी थोरो सो NED जेका यूनिवर्सिटी आहे उन ते मां चाहियां थी तव्हांजे लफ़्ज़नि में असां रोशनी विझूं। ऐं आई एम श्योर त उहे ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ हूंदा जेके हिन वक़्तु असां सां शेयर थियण वारा आहिनि। उहो एक्सपीरियंस ऐं NED यूनिवर्सिटी हिन वक़्तु कीअं परफॉर्म करे रही आहे ऐं तव्हां कीअं उनखे ग्रो थींदे ॾिठो आहे, ज़रूरु चाहींदमि त शामिलु कयो। जी बिल्कुलु। एक्चुअली NED यूनिवर्सिटी जेकी हिस्ट्री आहे 100 साल खां मथे जी आहे। जी। टू बी मोर स्पेसिफिक 104 साल थिया आहिनि माशाल्लाह यूनिवर्सिटी खे। या चवंदा न कि नज़रियाती यूनिवर्सिटी आहे। द रीज़न इज़ त 1921 में NED कॉलेज ठही एंड द स्पेसिफिक रीज़न वॉज त हुन टाइम ते सखर बैराज ते कमु हलियो पिए बरतानिया रिजीम में। त उन्हनि खे इंजीनियर सिविल इंजीनियर खपिया, त इन रीजन में किथे को सिविल इंजीनियर जो छा कोन हुयो, इंस्टीट्यूट कोन हुयो। त हे ॿाहिरां या इंडिया मां किथां आणींदा, त उन्हनि चयो त हिते इंस्टीट्यूट इस्टेब्लिश कयूं। त
So they started working on establishing this small college to produce civil engineers 1921 only for the I've Sakhar heard that barrage. story. Yes. And then उन खां पोइ पहिरीं जो नालो इंजीनियरिंग कॉलेज हुयो, पोइ वरी इन जो नालो रखियो वियो प्रिंस ऑफ वेल्स इंजीनियरिंग कॉलेज, बिकॉज प्रिंस ऑफ वेल्स खे अचणो इनखे इनॉग्रेट करण जे लाइ। उनजो कैंसिल थियो, पोस्टपोन थियो, पोइ वरी इनखे वरी इंजीनियरिंग कॉलेज ऑफ सिविल इंजीनियरिंग। इन द मीन वाइल हिते फिलैंथ्रोपिस्ट जेके पारसी घणो हूंदा उन्हनि में हिकिड़ो हमरा हूंदो हो नादिर शाह हिडलजी डिनशाह। ही जस्ट पास्ड अवे आफ्टर अ ईयर as years, son especially, he donated 150,000 rupees, 1,50,000 at that time. 1921 में 24 में सॉरी 24 में तो उन जे कंट्रीब्यूशन जे करे जो नालो NED नादिर शाह हिडलजी डिनशाह पियो। ही कॉलेज जेको सो रहियो एफिलिएटेड विथ बॉम्बे यूनिवर्सिटी, छाकाणि त यू आर सपोज टू बी एफिलिएटेड विद अ यूनिवर्सिटी टू ऑफर डिग्रीज। त इट रिमेन विथ बॉम्बे यूनिवर्सिटी। उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी ठही कराची में इनिशियली, पोइ वरी जामशोरे में वई जी। त असां ट्रांसफर थियासीं सिंध यूनिवर्सिटी सां एज एफिलिएटेड इंस्टीट्यूट। पोइ वरी 51 में कराची यूनिवर्सिटी ठही ऐं सिंध यूनिवर्सिटी हली वई जामशोरे में। त असां वरी एफिलिएट थियासीं कराची यूनिवर्सिटी सां टिल 1977। 1977 में असांखे पंहिंजो चार्टर मिली वियो, बिल असेंबली में पास थियो। त वी रिमेन्ड विथ 3 डिपार्टमेंट्स, इलेक्ट्रिकल सिविल मैकेनिकल फॉर लॉन्ग टाइम। वरी 80s में कंप्यूटर सिस्टम असी त 4 डिपार्टमेंट रहा फॉर लॉन्ग टाइम। वरी जॾहिं हायर एजुकेशन कमीशन बणिजी 2002 में, उन खां पहिरीं कुझु डिपार्टमेंट्स असां एस्टेब्लिश कईसीं। त हींअर असां वटि जेके प्रोग्राम्स जेके 4 हुया फॉर लॉन्ग टाइम, हींअर असां 35 प्रोग्राम्स ऑफर कयूं था अंडर ग्रेजुएट, और 57 और 58 मास्टर्स प्लस PhD मिलाए करे 100 खां मथे 105 प्रोग्राम्स आहिनि। ऐं असां रिसेंट 2019 में असां पंहिंजो हिकिड़ो कॉलेज स्टैब्लिश कयोसीं मिठी थरपारकर में। त पर्पज़ वाज़ त हुतां जेके लेस प्रिविलेज्ड ॿार आहिनि उन्हनि खे बि अपॉर्चुनिटी जो हक़ आहे एजुकेशन, क्वालिटी एजुकेशन जो। त उते असां स्टैब्लिश कईसीं, हुते ॿार असांजा पढ़नि था पिया माशाअल्लाह, एंड अ गुड नंबर ऑफ स्टूडेंट्स। ऐं जेका मज़े वारी ॻाल्हि आहे जेका मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, एंड इट्स अ काइंड ऑफ समथिंग दैट वी आर प्राउड ऑफ जी। त इन कैंपस में असां वटि 42% छोकिरियूं आहिनि। 42% छोकिरियूं आहिनि माशाअल्लाह। ऐं हुते बि ऑलमोस्ट 50% आहिनि पंहिंजे मिठी कैंपस में। हिकिड़े दफ़े असां वटि के डेलीगेशन आई फ्रांस मां, प्रोफेसर्स हुआ, ऐं दे वर लुकिंग अराउंड त जिते किथे छोकिरियूं त ईअं इनफॉर्मली पुछिया कि तव्हां परसेंटेज केतिरे छोकिरियूं चयो, असां चयो 42% आहे, उन ते 40% हुई। एंड दे वर अमेज्ड एंड शॉक्ड त असांजे यूरोप में एंड डेवलप्ड कंट्रीज़ में एतिरियूं छोकिरियूं इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में कोन हुयूं जेके तव्हां वटि, जेके असां वटि आहिनि। ज़बरदस्त। पर जेको प्रॉब्लम आहे उहो एंड रिज़ल्ट आहे त उन्हनि छोकिरियुनि मां आई वुड से 70% शायदि जॉब कंदियूं आहिनि, बाक़ी रिमेनिंग घर वेठियूं आहिनि शादी करे डिसकंटिन्यू। बिल्कुलु त जेका गवर्नमेंट जेका पैसा स्पेंड कंदी आहे त उहो जेको सही मुंहिंजे ख़्याल में रस्ते ते कोन हूंदी आहे। सही। अलॉन्ग साइड माशाअल्लाह यूनिवर्सिटी जो नालो आहे, रेपुटेशन आहे, एंड असां चवंदा आहियूं त जेके मुख़्तलिफ़ बोर्ड्स में ॿार अचनि त फर्स्ट प्रायोरिटी असांजी हूंदी आहे, टॉप पोज़ीशन्स असां वटि ईंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं कंहिंखे अनफॉर्चुनेटली एडमिशन नथी मिले, छाकाणि त मेरिट ते ऑफर कंदा आहियूं, त पोइ ॿियनि यूनिवर्सिटीज़ में वेंदा आहिनि। त दैट्स व्हाट वी आर प्राउड ऑफ। त गुड क्रीम स्टूडेंट्स असां वटि ईंदी आहे त असांखे कमु करणु थोरो सवलो थींदो आहे, असांखे उन ते ज़्यादा महिनत करण जी ज़रूरत कान हूंदी आहे। सही। अच्छा, असां वटि हिकु जेको हिकु असां वटि कॉन्सेप्ट आहे, जॾहिं बि असां स्टेट खे इन्वॉल्व कंदा आहियूं त असांजे ज़हन में फ़ौरन अची वेंदो आहे त अच्छा जी हे त हीअं हूंदो, त हे त हूअं हूंदो। बट अल्हम्दुलिल्लाह असां हमेशह एजुकेशन ते तनक़ीद त कंदा आहियूं, बट जेके सुठा साइड्स आहिनि मूंखे लॻे थो उहो असांखे ॾेखारणु ज़रूरी आहे। सो NED यूनिवर्सिटी जॾहिं खां ठही आहे, जेतिरो कुझु थी रहियो आहे, जेतिरो उन जे बारे में हिस्ट्री ॻाल्हाए थी, उहा हिकु सुठियुनि यूनिवर्सिटीज़ मां हिकु यूनिवर्सिटी आहे। ऐं आई गेस हिकु रिसर्च जे मुताबिक़ त जेका दुनिया जूं 50 सुठियूं यूनिवर्सिटियूं आहिनि उन में NED जो नालो अचे थो। पाकिस्तान जी बहितरीन तरीन यूनिवर्सिटी में NED जो नालो अचे थो। त हिकु सुठो मक़ाम आहे जेको NED यूनिवर्सिटी क़ाइमु कयो आहे, ऐं उहो ज़ाहिर आहे उहो सर्व करण खां पोइ ई क़ाइमु थींदो आहे। उन जे लाइ का सिफ़ारिश कोन हलंदी आहे। हा, असां नौकरियुनि ते हलाए वेंदा आहियूं, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर इन जे लाइ सिफ़ारिश कोन हलंदी आहे न। तव्हांखे इहो सर्वे क़ाइमु करण जे लाइ उन ते तव्हांखे एक्चुअली तव्हांखे सर्व करिणो पवंदो, तव्हांखे उहो ॾेखारिणो पवंदो, तॾहिं ई तव्हां उन लिस्ट में ईंदा आहियो। अचूं था तव्हांजी तरफ़, ऐं थोरो सो मां
ॼाणणु चाहियां थी हींअर जीअं तव्हां चयो पिया त पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह अचणु थींदो रहंदो आहे हिन साल 2 दफ़ा थियो आहे कॾहिं इत्तेफ़ाक़ थियो आहे पाकिस्तान जी जेकी यूनिवर्सिटीज़ आहिनि या कॉलेज आहिनि उन्हनि ते नज़र विझण जो या उनजी एजुकेशन ते नज़र विझण जो? हाँ थियो आहे मुंहिंजी कज़िन आहे उहा वेंदी आहे लम्स त हैदराबाद में लम्स जाम शो आई बिलीव त उन सां गॾु मां काफ़ी टाइम वञी चुकी आहियां मां ॾिसंदी आहियां स्ट्रक्चर क्लासरूम्स जो काफ़ी अलॻि आहे असांजो जेको उते आहे कैनेडा में देयर इज़ अ ह्यूज डिफरेंस आई वुड से कॾहिं शौक़ु थींदो आहे त काश असां हिते हुजूं हा यूनिवर्सिटी लाइफ हिते गुज़ारियूं हा ऐं प्रोफेसर्स जो टीचिंग स्टाइल बि मूंखे अलॻि लॻो काफ़ी असांजो बेसिकली पूरो रिमोट आहे त उहो माना लेक्चर्स पोस्ट था थियनि तव्हां क्लास अटेंड कयो न कयो सभु कुझु ऑनलाइन ई आहे सही सही उते त उन सिस्टम जो हिसो आहे हिते असांजो आई गेस असां खोड़ सारी उहे टेक्नोलॉजी शयूं आहिनि जेके असां अडॉप्ट कयूं आहिनि बट स्टिल असांखे जेको हिकु फिज़िकल जेको प्रेज़ेंस जेका टीचर जी हूंदी आहे उनजी ज़रूरत मूंखे लॻे थो अॼु बि असांजे स्टूडेंट खे आहे असां अञा ताईं मेंटली एतिरा स्ट्रॉन्ग न आहियूं जो असां पंहिंजे पाण खे इहो चई सघूं था हा ठीकु आहे असां ऑनलाइन ॿार खे पढ़ाईंदासीं उहे असां कोविड ते ॾिसी छा थियो असांजी माण्हू जेके आहिनि पोयां जेका आहे न स्क्रीन ते बि पोइ कॉपी कराईंदियूं आहिनि सो ख़ैर त पोइ अगरि हिकु लेट्स इमेजिन त अगर को हिते को चांस मिली वञे त यार हिते को भी अहिड़ो कॉलेज आहे या जंहिं फील्ड खां तव्हां आहियो हुन जा कॉलेजिस आहिनि यूनिवर्सिटीज़ आहिनि को अहिड़ो को इत्तेफ़ाक़ थिए को चांस मिले ऐं अंज़िल फ़ातिमा खे त का यूनिवर्सिटी अहिड़ी ॾिठी आहे जंहिंमें अच्छा ठीकु आहे मूंखे कॾहिं चांस मिलियो ऐं मां वापसि कॾहिं कंहिं बि अहिड़े रीज़न जे करे मां पाकिस्तान वापसि अगरि शिफ्ट थियां पई त मां फलां यूनिवर्सिटी आहे या फलां कॉलेज आहे उन में वञणु चाहींदमि कॾहिं ईअं सोचो? Why not? हाँ मां ॾिसंदी आहियां मां करंटली पंहिंजे बैचलर्स थी कयां त फॉर फर्दर एजुकेशन लॉ स्कूल जे लाइ मां करंटली रिसर्च वेठी कयां डेनिंग लॉ स्कूल आहे जेको कराची में त मां काफ़ी उन में इंट्रस्टेड मां आहियां पेरेंट्स खे कन्विंस करण जी कोशिशि थी कयां त उते मां अटेंड कयां उल्टो थी असांजा ॿार कन्विंस कंदा आहिनि त असांखे ॿाहिरि वञिणो आहे ॿाहिरियां जेके पलियल ॿार आहिनि उहे चवनि था त असांखे हिते अचिणो आहे यार त न क्वालिटी ऑफ लाइफ उतां जी पंहिंजी इलाही बहितरीनु आहे it can't compare to पाकिस्तान ज़ाहिर आहे पर हिते वरी पाकिस्तान जी वरी पंहिंजी ॻाल्हि आहे हिते पंहिंजा आहिनि हिते असां कोशिशि था कयूं ऐं चाहियूं था त हिन मुल्क खे सर्व कयूं कंट्री खे बेटर प्लेस ठाहियूं त फ्यूचर में मे बी इंशाल्लाह ॾिसंदासीं ये प्लानिंग्स आहिनि आई गेस त न अम्मा अब्बा ॿई हींअर प्रोग्राम ॾिसंदा हूंदा आई एम श्योर बिकॉज व्हेन आई मेट योर फादर लॻा पिया त ही इज़ वन ऑफ दोज़ पीपल जंहिंखे टीवी सां मोहबत आहे स्क्रीन सां मोहबत आहे हा त उहो ज़रूरु मूंखे ख़बर आहे त हींअर ॿुधंदा हूंदा सो अस्सलाम वालेकुम सभिनी खां पहिरीं त ऐं उन सां गॾोगॾु कुछ ॿिया प्लान थी रहिया आहिनि अच्छा ही हिकु अजीब से हिकु चवंदा आहिनि त हिकु क्वेश्चन हूंदो आहे जेको इंसानु पंहिंजे ज़हन में पाणी पालींदो आहे ऐं उनजा आंसर्स बि पाणी ॻोल्हींदो आहे मूंखे ईअं थो लॻे तव्हां ज़िंदगी में किथे बि आहियो जेको बि तव्हांखे कुझु मिली रहियो आहे जेको कुझु तव्हांखे थी रहियो आहे जेका एजुकेशन तव्हांखे मिली रही आहे जेका लाइफ स्टाइल तव्हांखे मिली रहियो आहे बट बेशक त उहो ॿाहिरीं दुनिया जेका आहे उहा ॾाढी हिकु क्वालिटी जेकी तव्हां चयो न क्वालिटी लाइफ उहा बेशक तव्हांखे ॾींदी हुजे बट अगरि तव्हां पाण मुतमिन न आहियो न त उहो तव्हांजे लाइ उहा वैल्यू कोन रखंदी त आई गेस असां सां मसइलो इहो ई थियो थिए त असां उन्हनि तमामु शयुनि खे ॾिसण खां पोइ बि असां उनखे असां छॾण लाइ तयारु आहियूं त असांखे हिते उहे शयूं मिलनि जेके शायदि जंहिं ते असां ई वेही तनक़ीद कंदा आहियूं पर असां उन्हनि शयुनि में ख़ुशि आहियूं अच्छा ही जॾहिं क्वालिटी ऑफ लाइफ जी ॻाल्हि थी आहे त मां क्वालिटी ऑफ एजुकेशन ते बि नज़र विझंदमि ज़रूरु ऐं मां थोरो सो ॾिसणु चाहियां थी पंहिंजी एजुकेशन सिस्टम ते NED यूनिवर्सिटी हिकु सुठो मक़ाम क़ाइमु कयो आहे बट आई एम श्योर त बीइंग प्रो VC ऑफ अ यूनिवर्सिटी पाकिस्तान जी त ज़रूरु ॿियनि यूनिवर्सिटीज़ ते ॿियनि कॉलेजिस ते ॿियनि स्कूल्स ते एजुकेशन सिस्टम ते बि नज़र हूंदी कीअं तव्हां ॾिठो आहे हिन एजुकेशन सिस्टम खे ऐं अगरि तव्हांखे को हिकु मौक़ो ॾिनो वञे यू नो त यू टेक ऑल द एजुकेशन ऑफ पाकिस्तान स्कूल्स कॉलेजिस एवरीथिंग ऐं उनखे सही कयो त व्हाट विल यू डू मां तव्हांजी परमिशन सां बिफोर टॉकिंग अबाउट क्वालिटी ऑफ एजुकेशन आई टॉक अबाउट क्वालिटी ऑफ लाइफ एक्चुअली जेका अधी ॻाल्हि की त उते क्वालिटी ऑफ लाइफ आहे दैट्स बिकॉज ऑफ द पीपल उहे पीपल लॉ अबाइडिंग आहिनि ऐं उहो जेको सो फॉलो कंदा आहिनि डायरेक्शन्स खे हिते जेके बुरायूं आहिनि ऑनेस्टली स्पीकिंग असांजे करे आहिनि गाॾी में वञूं था कचरा असां जेको उछलायूं था असीं उछलायूं था गवर्नमेंट कोन थी उछलाए गंदगी फैलायूं था असीं कयूं था ट्रैफिक रूल्स की वायलेशन कयूं था असीं कयूं था प्रॉब्लम्स असीं पाण कयूं था दैट्स द थिंग छाकाणि त असांजी जेका एथिकल वैल्यूज़ आहिनि उहे अनफॉर्चुनेटली बिल्कुलु डाउन थी विया आहिनि
बिल्कुल। जापान में ॿारनि खे स्कूल में दाख़िला ॾींदा आहिनि त सभिनी खां पहिरें सालनि ताईं उन्हनि खे एथिक्स सेखारींदा आहिनि त जेका नंढिड़ेपण में तव्हां जेको उन्हनि खे एथिकल वैल्यूज़ सां छा कयो त दे वुड बी गुड सिटीज़न्स. Talking about the quality of education, We actually, will talk about education. I'm sorry to interrupt you. पर असांखे वराए सां ब्रेक थियो. तव्हां जी तरफ़ अचण खां पोइ ब्रेक ख़बर न चओ यादि अची वेंदी असांखे. वक़्तु थियो आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ. जी वेलकम बैक. अच्छा जी, कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं करणियूं हूंदियूं आहिनि जेके ज़रूरी बि हूंदियूं आहिनि ऐं जेके उहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके प्रेज़ेंट जी ज़रूरत हूंदियूं आहिनि. सो अॼु थोरो सो एजुकेशन ते बि नज़र विझणु चाहियूं था. मस्ती मज़ाक त हूअं ई असांजे प्रोग्राम्स में हलंदी रहंदी आहे. थोरो सो कुझु सीरियसली हिकु एजुकेशन ते हिकु नज़र विझणु चाहियूं था. तव्हांजे लफ़्ज़नि में ऐं उन एजुकेशन सिस्टम खे जीअं असां पहिरीं बि ॻाल्हि करे रहिया हुआसीं त तमामु शयूं तव्हांजे हथ में ॾिनी वञनि. छा कुझु चेंज कंदो या जीअं आहे उहो हलणु ॾींदो या काफ़ी सारी शयूं आहिनि जेके थी सघनि थियूं. तव्हां छा कंदो प्रोफेसर? अच्छा ॾिसो, हायर एजुकेशन कमीशन में ऑनेस्टली स्पीकिंग इलाही ट्रांसफॉर्मेशन अची चुकी आहे. स्पेशली 2002 में जॾहिं हायर एजुकेशन कमीशन ठही उन खां पोइ फंडिंग तमामु घणी थी. ना लैब्स, ना इक्विपमेंट, काफ़ी घणी डेवलपमेंट थी आई हायर एजुकेशन में. बट अनफॉर्चुनेटली जेके हायर एजुकेशन में जेके ॿार ईंदा आहिनि, इनफ्लो जेका आहे उन ते तवजो न रही असांजी. सही. टू एन एक्सटेंट त कंहिं ज़माने में ॿारनि जी फर्स्ट प्रायोरिटी हूंदी हुई गवर्नमेंट स्कूल्स में, पीले स्कूल में सो कॉल्ड. हाणे उते नथा वञनि, पीले स्कूल तबाह थी विया आहिनि. ऐं जेके प्राइवेट स्कूल आहिनि अनफॉर्चुनेट उन्हनि में सभई एट पार कोन्हनि के मॉनिटरिंग कोन्हे के. त द फर्स्ट प्रायोरिटी दैट आई विल हैव इज़ टू फोकस ऑन द स्कूल्स, कॉलेजिस. पहिरीं तमामु नाले वारा कॉलेजिस हूंदा, हाणे तव्हां वञो त क्लासिस नथा थियनि. ॿार जेको डिपेंड कनि था ट्यूशन सेंटर्स ते. त जेकॾहिं उन्हनि खे तव्हां फोकस कंदो त ऑटोमेटिकली त यूनिवर्सिटी जेको सो स्टैंडर्ड खे तव्हां मथे कंदो. त यूनिवर्सिटीज़ आर ओवरऑल डूइंग गुड. जेका फैकल्टी आहे क्वालिफाइड फैकल्टी आहे. असांजे दौर में मुंहिंजे ख़्याल में लिमिटेड फैकल्टी हूंदा. असांजी यूनिवर्सिटी में 10-15 PhDs हूंदा. हाणे माशाल्लाह तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 250 खां मथे PhDs अची चुका आहिनि, फॉरेन क्वालिफाइड. त स्टैंडर्ड ऑफ फैकल्टी हैज़ गॉन अप, स्टैंडर्ड ऑफ लैब्स हैव गॉन अप. पर द फोकस दैट नीड्स टू बी is on the school level, college level students. उन्हनि ते जेकॾहिं असां फोकस कयूं त आई वुड से त असां जेको सो उनमें करे सघूं था इम्प्रूवमेंट. एज़ फार द यूनिवर्सिटीज़ आर कंसर्न त उन में जेका अधी ॻाल्हि कई त फॉरेन यूनिवर्सिटीज़ में जेका डेवलपमेंट आहे, नो डाउट असीं उन्हनि खे फॉलो कयूं पिया. कोविड हैज़ गिवन सम बैड थिंग्स बट दे आर गुड थिंग्स एज वेल. ऑनलाइन मैकेनिज्म एंड ऑल दीज थिंग्स. असांजी यूनिवर्सिटीज़ में स्मार्ट क्लासरूम्स असां एस्टेब्लिश कया आहिनि. ज़बरदस्त. पर कोलैबोरेशन इज़ नेसेसरी. त फॉरेन यूनिवर्सिटी सां कोलैबोरेशन थिए थी पई, पर उनखे मुंहिंजे ख़्याल में ज़्यादा अथी वञण जी ज़रूरत आहे. इनखे इन्फोर्समेंट करण जी ज़रूरत आहे. त इन्फोर्समेंट ऑफ कोलैबोरेशन इज़ वेरी मच इम्पॉर्टेंट. फंडिंग अपॉर्चुनिटीज़ आहिनि पर उन्हनि खे ज़्यादा करण जी ज़रूरत आहे. असां माण्हू आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर आहे, पर फंडिंग ऐं कोलैबोरेशन ते फोकस करण जी ज़रूरत आहे. सिंध गवर्नमेंट माशाल्लाह doing a wonderful job. हालांकि सिंध गवर्नमेंट जी रेपुटेशन इतनी सही कान्हे का. अलाए छो भला आहे छो कोन, अलाए छो, माना मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे पाण खे ज़्यादा पोर्ट्रेट नथा कनि. पर जो इंट्रस्टिंग शइ जेका आहे उहा मां पॉइंट आउट कंदुमि. त सिंध इज़ द ओनली प्रोविंस त उन्हनि एलोकेशन कई आहे गुड अमाउंट ऑफ मनी फॉर द यूनिवर्सिटी. आई सपोज 33 billion rupees for the university. Few years back it was 6 billion. रेपिडली 4-5 सालनि में 33 billion. सही. जेका असांखे फंडिंग मिलंदी हुई पहिरीं हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद मां, उहो 2018 खां पोइ बिल्कुलु कॉन्स्टेंट रही आहे, स्टेगनेंट रही आहे. उनमें का वाधारो कोन कयूं अथऊं. ऐं हीअ जेका असांखे मिले थी इस्लामाबाद मां उहा घटि आहे ऐं सिंध गवर्नमेंट खां ज़्यादा असांखे मिले थी. ऐं सिंध इज़ द ओनली प्रोविंस. पंजाब थोरी घणी ॾिए थी, बाक़ी KP ऐं पंजाब उन में कोन्हे, बलूचिस्तान में कोन्हे. एंड इट्स एन एग्ज़ाम्पल सेट बाय सिंध गवर्नमेंट त हायर एजुकेशन खे जेको सपोर्ट कंदी आहे. इन पैरेलल आई थिंक त जेके स्कूल लेवल आहे उनखे सपोर्ट करण जी, उनखे मॉनिटरिंग तमामु ज़रूरी आहे. आई गेस जेको असांजो लूप आहे उहो ई आहे
त उते ई असां जेका कोताही आहे न उहा थी रही आहे ऑल्दो जीअं तव्हां चयो त फंडिंग में असां अॻियां आहियूं असां डिफरेंट शयुनि में अॻियां आहियूं एंड द स्टूडेंट हू इज़ पासिंग आउट फ्रॉम एनी यूनिवर्सिटी अगरि उहो थिए थो त उहो ई ॿारु आहे जेको इन सिस्टम खां आयो आहे सो असांखे उन सिस्टम खे अगरि असां 100% सुठो करे सघंदासीं त पोइ यूनिवर्सिटी जो स्ट्रक्चर छा हूंदो हींअर बि ॾाढो सुठो आहे पर ओॾीमहिल छा हूंदो हींअर थोरो घणो तव्हांखे तकलीफ़ करणी पए पई यूनिवर्सिटी में ओॾीमहिल सफ़ाई कोन करणी पवंदी ऐं ॾाढो हिकु सुठो हिकु स्टूडेंट हूंदो जेको ईंदो प्लस हिकु शइ छो त असां वटि हिकु लॉ जी स्टूडेंट बि आहे त ज़रूरु मां इन शइ खे बि ज़रूरु शामिलु कंदमि त असां वटि जीअं तव्हां डिफरेंट शयुनि जी ॻाल्हि कई ट्रैफिक जी कचिरे उछलण जी डिफरेंट शयुनि जी ॻाल्हि कई उते असां वटि कुझु लॉ अहिड़ा हूंदा आहिनि जेके एजुकेशन सिस्टम सां बि रिलेटेड हूंदा आहिनि असां उते बि कोताही कंदा आहियूं सो असां वटि इहो बि मसइलो आहे त असां एजुकेशन खे शायदि हिकु नॉर्मल प्रोसीजर ऑफ लाइफ सम्झी छॾियो आहे त ठीकु आहे ज़िंदगी में थियणो आहे इहो ट्रैक ईअं ई हलंदो आहे जीअं ज़िंदगी वधंदी रहंदी आहे ईअं क्लासिस वधंदियूं रहंदियूं आहिनि इन खां वधीक असां एजुकेशन खे बेसिकली सम्झो कोन्हे ऐं माज़रत सां बट आई वॉज़ ऑल्सो अ चाइल्ड जंहिंखे शायदि इहो ई सिस्टम ख़बर हुई त हिकु नेचुरली हिकु प्रोसेस आहे पर नंबर वठणा आहिनि कंहिं तरीक़े सां ऐं नंबर वठी ऐं बसि क्लास जेका आहे उनखे अपग्रेड करिणो आहे बट एजुकेशन तव्हांजी उहा क्रीम पैदा करे थी जंहिंमां तव्हांजा पॉलिटिशियंस बि पैदा थियनि था जंहिंमां तव्हांजा स्मार्ट डॉक्टर्स पैदा थियनि था जेके तव्हांजो एग्रीकल्चर खे सपोर्ट कनि था हीअ सॼो एजुकेशन सिस्टम खां पोइ ई उहो तमामु सिस्टम आहे जेको पाकिस्तान में हली रहियो आहे ऐं जंहिं ते असांजो हमेशह झगड़ो हूंदो आहे फाइनेंस मैनेजमेंट उहा इकोनॉमी जेके आहिनि उहे रन करण वारा असांजा उहे ई स्टूडेंट्स आहिनि तव्हां वटि अचणु चाहींदमि उन जॾहिं तव्हां लॉ जी ॻाल्हि कयो था कैनेडा में हिते अगरि मौक़ो मिलियो त तव्हां खां उते जो ई पुछंदासीं बट कमिंग टुवर्ड्स कैनेडा एजुकेशन में लॉ जी इन्फोर्समेंट उते कीअं ॾिठी आहे तव्हां असां में जीअं कोर्सिस हूंदा आहिनि हाई स्कूल खां त उहे मतिलबु चॉइसिस हूंदियूं आहिनि जीअं ॿार जी जेका चॉइस हुजे या जंहिं तरफ़ इंट्रस्ट हुजे उन ई तरफ़ त लॉ मतिलबु आई गेस हिस्ट्री में पढ़ायो वियो आहे त कहिड़ो इफेक्ट आहे लॉयर्स जो हा पाकिस्तान सॉरी कैनेडा हा अच्छा इन सां गॾोगॾु आई एम सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटां पई तव्हांजो जेको माइक आहे उहो किथे ॿियो किथे घुमी रहियो आहे उहो तव्हां सां गॾु है कोई बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं तो को मसलो कोन्हे असां वराए खां स्टार्ट कंदासीं इहो सवाल बट आई गेस इहा ख़ूबसूरती आहे तव्हांजी लाइफ प्रोग्राम्स जी ऐं इहा तव्हांखे फील ॾींदी आहे त तव्हां ठीकु आहे जीअं चवंदा आहिनि त माण्हू ज़िंदा हूंदो आहे त माण्हू चुरंदो पुरंदो नज़र ईंदो आहे सो लाइफ प्रोग्राम्स जेके इहे नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि इहे ख़ूबसूरती हूंदियूं आहिनि इहे ॿुधाईंदियूं आहिनि त वाक़ई में हीअ हिकु लाइव शो आहे जेको हली रहियो आहे जंहिंमें ग़लती जी गुंजाइश न आहे ऐं ग़लती थी बि थी वञे त उनखे एतिरो ख़ूबसूरती सां कवर करे छॾियो जेका ग़लती आहे उहा ग़लती न लॻे अच्छा जी माइक लॻी वियो असां वटि असांजे आवाम जी आवाज़ वापसि अची वई आहे हाणे छा कुझु चई रहिया आहियो लॉ हिकिड़ी चॉइस आहे आई बिलीव मुंहिंजे ओपिनियन में आई बिलीव लॉ इज़ अ चॉइस जेके स्टूडेंट्स आहिनि जेके स्ट्राइव था कनि बेटर लाइफ मतिलबु एडवोकेसी जे लाइ पंहिंजे सिटी या प्रोविंशली फेडरली पंहिंजे मतिलबु कंट्री ते वर्क करणु चाहिनि या जेके राइट्स आहिनि ह्यूमन राइट्स आहिनि ॾिसो देयर इज़ डिफरेंट टाइप्स ऑफ लॉ राइट हाणे मां थी पढ़ां क्रिमिनोलॉजी पर ॿिया आहिनि इमिग्रेशन लॉ आहे फैमिली लॉ आहे टोर्ट लॉ आहे त जेके माण्हुनि जा इंट्रस्ट आहिनि उन तरफ़ जेके आई गेस इन अ वे माण्हू जंहिं शइ जी तरफ़ मतिलबु they want to move forward in what direction उन ई डायरेक्शन था वञनि सही अच्छा ही ज़रूरु मैं हिते शामिलु करणु चाहींदमि जॾहिं तव्हां एज़ लॉ स्टूडेंट तव्हां जॾहिं ॾिसो था एंड जॾहिं तव्हां पाकिस्तान में माण्हुनि खे उहे तमामु लॉस खां किथे परे ॾिसो था असांजो रिश्तो ई न आहे न उन्हनि सां असांजो लॉ सां कोई रिश्तो कोन्हे काफ़ी माण्हू इन टाइप जा असांखे नज़र ईंदा आहिनि ऐं उहे बि असां मां तव्हां ई मूं मां ई हिकु आहिनि उहे की ॿिया माण्हू कोन्हनि असां मां ई हिकु आहिनि मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी त तव्हांखे छा थो लॻे त सोसाइटी में जेके असांजा लॉ जे स्टूडेंट्स आहिनि या जेतिरा बि माण्हू एडवोकेसी सां रिलेट कनि था जेके उहे चाहे उहे प्रोफेशनल करियर आहिनि या अञा प्रैक्टिस में आहिनि उन्हनि तमामु माण्हुनि जो सोसाइटी ते कहिड़ो इम्पैक्ट पए थो जॾहिं को हिकु लॉ जो स्टूडेंट कंहिं बि कंहिं फैमिली में को हिकु लॉ जो स्टूडेंट अचे थो छा डिफरेंस ॾिसो था कुझु ईअं बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं न जेको पहिरियों डॉक्टर थींदो आहे पोइ सॼो ख़ानदान हुन खां इलाजु कराईंदो आहे त छा लॉ जो स्टूडेंट ईअं ई सोसाइटी में डिफरेंस खणी ईंदो आहे आई थिंक इट्स क्वाइट इंस्पायरिंग इंस्पिरेशन थी वञे हिकिड़े लॉयर ॾिसो था हिकिड़ो माण्हू लॉयर आहे उहो कहिड़ो कमु थो करे के मतिलबु इश्यूज़ खे टैकल थो करे त ॿियनि माण्हुनि खे ॿिया माण्हू इंस्पायर था थियनि त यू ऑल्सो वांट टू गो टुवर्ड्स
सही उन इहा part, वाक़ई सही हा। ॻाल्हि आहे तव्हांखे कंहिं इंस्पायर कयो मां हिकिड़ो शो ॾिसंदी हुअसि नेटफ्लिक्स ते सूट्स हा हा उन में उन इंस्पायर कयो ओहो चलो भई न शुरूआत खां मूंखे सभु चवंदा तूं मतिलबु माशाल्लाह आर्ग्यूमेंट में माना तूं ॾाढी तेज़ आई मुंहिंजी हा। डिज़ायर हुई मतिलबु आई गेस आई वांट टू वर्क टू सर्व माई कंट्री भले कैनेडा ई हुजे पाकिस्तान ई हुजे ॿई मुंहिंजा मुल्क थिया डुअल सिटीज़न हा, सही। त आई गेस पंहिंजे मुल्क खे बहितर करण जे लाइ सुठा रूल्स क़ाइमु करण जे लाइ इन जे करे हा उनजी ज़ाहिर आहे अगरि क़ाइमु करणा आहिनि त उनजी नॉलेज हुजणु ज़रूरी आहे उनजी बिल्कुलु, एजुकेशन हुजणु बिल्कुलु। ज़रूरी आहे Right, हा। ऐं आई गेस दैट इज़ द बेस्ट वे त तव्हां लॉ जा स्टूडेंट हा, थी वञो अगरि हा। तव्हांखे इन तरीक़े तव्हांखे सोच रखणी आहे अदरवाइज़ असांजो लॉ सां को पालो कोन्हे न त असांखे वाक़ई में अच्छा कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां इट इज़ एक्चुअली ट्रू असां त मज़ाक में चई वेंदा आहियूं बट असांखे असां जिथे कमु करे रहिया हूंदा आहियूं जिथे असां पढ़ी रहिया हूंदा आहियूं जेको कुझु बि असांजी ज़िंदगी में थी रहियो हूंदो आहे उन हर हिकु स्टेप जो हिकु लॉ आहे Exactly. जेको असां वटि लिखियलु आहे बट असांखे उनजे बारे में ख़बर ई कोन हूंदी आहे ऐं केतिरियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे नुक़सानु असांखे ॾेई रही हूंदियूं आहिनि सिर्फ़ु इन जे करे छो त असां उन लॉ खां अवेयर कोन हूंदा आहियूं तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं थोरो सो मां इहो बि ॾिसणु चाहियां थी जीअं असां पहिरीं बि ॻाल्हि कई त आई एम श्योर काफ़ी सारियूं अहिड़ियूं सक्सेस स्टोरीज़ हूंदियूं जेके NED यूनिवर्सिटी जो फेस हूंदियूं ऐं हिन वक़्तु फलां फलां जॻह ते फलां फलां फेस थी सर्व करे रही हूंदियूं उहे सक्सेस स्टोरियूं जेके दिलि ते लिखिजी वयूं हुजनि के अहिड़ियूं सक्सेस स्टोरीज़ जेके NED यूनिवर्सिटी मां पास आउट थी निकितियूं हुजनि राइट असां जेका मां ॻाल्हि कई न त असांजी हिस्ट्री 1921 खां स्टार्ट लिखणु शुरू थी आहे त अमेरिका में कैलिफोर्निया में द प्लेस कॉल्ड एज सिलिकॉन वैली हा सिलिकॉन वैली इज़ द हब जिते IT जा जेके सभु इंडस्ट्रीज़ आहिनि जिते कमु थियनि था पिया त उते लार्ज नंबर ऑफ NED ग्रेजुएट्स आर वर्किंग हुते नॉट ओनली वर्किंग एट गुड हायर पोजिशंस द बॉसेस ऐं उन्हनि में घणा ई अहिड़ा आहिनि जेके हिते अची पाकिस्तान खे बि हेल्प आउट कनि था पिया अलॉन्ग विद दैट असांजो हिकिड़ो तव्हां जेके गूगल कंदो त उन में अशरफ हबीबुल्ला इज़ अ पर्सन अशरफ हबीबुल्ला इज़ अ ग्रेजुएट ऑफ NED यूनिवर्सिटी NED कॉलेज 67 मुंहिंजे पैदाइश खां पहिरीं जो He's a civil engineer, but he had established a software house in America. And his main purpose was construction, bridges and all these things के software मुहैया करना है. ये जेके वड़ा high-rise buildings in America में and even Burj Al Khalifa इनमें जो पूरा डिज़ाइन उन्हनि जे कंपनी सॉफ्टवेयर ते थियल आहे ज़बरदस्त ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में सपोर्ट कंदो आहे NED यूनिवर्सिटी खे सपोर्ट कंदो आहे पंहिंजो सॉफ्टवेयर फ्री ऑफ कॉस्ट ॾींदो आहे त दीज काइंड ऑफ पीपल आर सर्विंग हू आर गुड नेम्स गिविंग गुड नेम टू द यूनिवर्सिटी अपार्ट फ्रॉम दैट मुंहिंजा पंहिंजा स्टूडेंट्स आहिनि उहे अमेरिका में यूरोप में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में कैनेडा में सुठे पोजीशन ते फैकल्टी मेंबर्स आहिनि हेड द डिपार्टमेंट्स आहिनि प्रोफेसर थिया आहिनि विद इन द कंट्री आहिनि कमु कनि था पिया त माना दे आर डूइंग गुड माशाल्लाह 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 ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी आहे ॿुधी त हमेशह इहो त ज़ाहिर आहे को न को कंहिं न कंहिं यूनिवर्सिटी में कंहिं न कंहिं कॉलेज में पास आउट थी ई कंहिं बि पोजीशन ते वेंदो आहे बट दे आर स्टिल कनेक्टेड विद द यूनिवर्सिटी इहो हिकु प्लस पॉइंट आहे ऐं इहो जेको प्लस पॉइंट आहे इहो बेशक त हुननि जी हिकिड़ो गुडविल आहे बट उन सां गॾोगॾु मूंखे लॻे थो हिन में यूनिवर्सिटी जी जेका पार्टिसिपेशन आहे उहा तव्हांखे यूनिवर्सिटी एतिरो सुठो तव्हांखे सर्व कयो आहे जो अॼु तव्हां यूनिवर्सिटी खे सर्व करे रहिया आहियो इन में मां वधीक ॻाल्हि हिकिड़ी एड कंदो हलां त असांजी माना अलमनाई मस्ट बी 60,000 प्लस असां शुरू खां कोशिशि कईसीं उन्हनि खे पंहिंजे उन में सर्किल में आणियूं पर समहाउ जेका असांजी परसेप्शन आहे पाकिस्तान जी त दे डू नॉट ट्रस्ट समहाउ अनफॉर्चुनेटली ऐं असां पंहिंजे मयार खे एतिरो मथे करे कोन सघियासीं त उहे असां ते छो ट्रस्ट करीनि पोइ असां कोशिशि स्ट्रगल शुरू कईसीं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह नाउ अ गुड नंबर ऑफ ग्रेजुएट्स आर इन कनेक्शन विद अस ऐं असां जेका 100 साल तकरीब कईसीं उनमें 5,500 माण्हू पार्टिसिपेट कयो out of them 3,000 plus were from America and Europe. They came all the way पर उनखे participate करण जे लाइ माशाल्लाह माशाल्लाह इन्हनि अलमनाई जेका असांखे सपोर्ट कई आहे फॉर इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट फॉर अवॉर्ड फॉर द फैकल्टी स्कॉलरशिप इन ऑल दीज डोमेन्स इहा जेका असांखे 5-6 साल में जेका असांखे उन्हनि पारां मिली आहे दैट्स मोर देन $1 billion दैट्स काइंड ऑफ सपोर्ट दैट दे प्रोवाइडेड बिकॉज दे ट्रस्टेड अस असां जेका मां ॻाल्हि कई स्मार्ट क्लासरूम्स 8 क्लासरूम्स उन्हनि जे सपोर्ट सां असां ठाहिया आहिनि
जेका existing classrooms and facilities सब renovate थियनि because of the support received from the alumni. So we are having a good, and my claim कंदुमि without any hesitation, the kind of linkage that we are having with the alumni is nowhere in any university of Pakistan. So that kind of support we are having. ज़बरदस्त एंड आई गेस इहो हिकु प्रूफ आहे हिकु सुठे स्टूडेंट खे पैदा करण जो जी हाँ, जी हाँ. या हिकु सुठे ह्यूमन बीइंग खे पैदा करण जो बिकॉज आई वाज कमिंग टू दैट ऑल्सो त तव्हांजे स्टूडेंट्स जी वेलबींग खे कीअं मेंटेन कंदा आहियो बट दैट इज़ द प्रूफ Yes. त तव्हां उन्हनि जी वेलबींग खे मेंटेन कयो आहे तॾहिं उहे अॼु बि ईअं सर्व करे रहिया आहिनि यूनिवर्सिटी खे. अच्छा तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि जिथे असां डिफरेंट जॻहुनि ते पंहिंजी ND यूनिवर्सिटी जा जेके फेसिस आहिनि उहे डिफरेंट जॻहुनि ते डिफरेंट मुल्कनि में सर्व कंदे असां ॾिसी रहिया आहियूं. उते तव्हां बि हिकु कंट्री जो हिसो आहियो त मां थोरो सो ॼाणणु चाहींदी जीअं तव्हां चयो त हाणे हिकु जेका माण्हू आहिनि उहे घणा इमिग्रेट थी रहिया आहिनि माण्हू घणा अची रहिया आहिनि पूरियूं सोसाइटीज़ जी सोसाइटी हिकु सिस्टम हिकिड़ो ठही वियो आहे जिते इंडियन माण्हू बि आहिनि पाकिस्तानी बि आहिनि हिकु पूरो सिस्टम आहे जेको ठही वियो आहे. असां वटि हिकु जेका आहे न हिकु काइंड ऑफ जंग मां हिनखे जंग ई वर्ड यूज़ कंदी आहियां जेको असां वटि लैंग्वेज बैरियर जो आहे जेको हली रहियो आहे. असां जॾहिं पाण जेका ज़ुबान ॻाल्हायूं था असां एक्सपेक्ट कयूं था त असांखे हर माण्हू उहा ज़ुबान सम्झे उहा ॻाल्हाए ठीकु आहे हिकु जॻह ते सुठो बि आहे पर उनखे सम्झाईंदो कहिड़ो सम्झाइण वारा बि असां हूंदासीं. सो छा असां वटि ॿाहिरिनि कंट्रीज़ में जिते तव्हां स्पेसिफिकली रही रहिया आहियो उते छा अहिड़ा के इक़दामात आहिनि जेके असांजे लैंग्वेज खे अॻियां वधाइण जे लाइ थी रहिया हुजनि या असांजी लैंग्वेज जी कमांड जेका हिते आहे छा उते हिकु ॿियनि सां कॉन्वर्सेशन में उहे उहा कमांड उहा ॾिठी वेंदी आहे या पोइ चवंदा आहिनि त जैसा देस वैसा बेस या त इहो सिस्टम हूंदो आहे. ॾिसो कैनेडा आहे वेरी मल्टीकल्चरल. उते मतिलबु जेके माण्हू रहनि था हर दुनिया पूरे ऑल ओवर द वर्ल्ड माण्हू रहनि था त लैंग्वेज बैरियर आई डोंट थिंक एॾी वॾी मतिलबु प्रॉब्लम आहे. आई गेस हर कंहिंखे इंग्लिश हिते माण्हुनि खे थी अचे. असांजी मेन लैंग्वेज त इंग्लिश ई आहे. बाक़ी असांजी जेका नेशनल लैंग्वेज आहे फ्रेंच उहा काफ़ी माण्हुनि खे न ई ईंदी. काफ़ी सिटीज़ में हिकिड़ो प्रोविंस आहे क्यूबेक उन में फ्रेंच ई सिर्फ़ु ॻाल्हाईंदा आहिनि त उहो मतिलबु असां अगरि वञूं था त उतां जे स्कूल्स में बि मतिलबु जीअं मेन लैंग्वेज फ्रेंच ई आहे त उहे असांखे पढ़ाईंदा आहिनि ग्रेड 3 खां त उहो असांखे ईंदी आहे थोरी मतिलबु कम्युनिकेशन जे लाइ ठीकु आहे. बाक़ी अदर आहिनि यूनिवर्सिटीज़ में कोर्सिस आहिनि अरेबिक कोर्सिस आहिनि फ्रेंच कोर्सिस आहिनि स्पेनिश कोर्सिस आहिनि जेके मेन माण्हू आहिनि न उन्हनि जूं कोर्सिस आहिनि यूनिवर्सिटीज़ में. ठीकु आहे. अच्छा हीअ त असां जॾहिं मेन इंग्लिश लैंग्वेज चऊं था त असां जॾहिं इंटरनेशनली ॾिसूं था या ग्लोबली ॾिसूं था त पोइ असां उनजी ॻाल्हि कयूं था बट बेसिकली मां उहा लैंग्वेज जेका असांजी तव्हांजी मुंहिंजी मदर टंग लैंग्वेज आहे मां उनजे बारे में मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी त छा असांजनि माण्हू जेके उते जेके रही रहिया आहिनि उहे उन लैंग्वेज खे वधाइण जे लाइ छा हिक ॿिए में कम्युनिकेट उन सेम लैंग्वेज में कंदा आहिनि? हा बिल्कुलु. असांजे घर में मुंहिंजा पेरेंट्स आहिनि. असां 3 भाउ भेण आहियूं. मुंहिंजी हिकिड़ी वॾी भेण आहे ऐं नंढिड़ो भाउ आहे. मुंहिंजा पेरेंट्स असां जॾहिं इंग्लिश में ॻाल्हाईंदा आहियूं असांखे आंसर न आहिनि ॾींदा. चवंदा आहिनि घर में सिंधी ॻाल्हायो ऐं असांजे जेके सिंधी कम्यूनिटी आहे उन में यूथ जा प्रोग्राम्स आहिनि जंहिंखे इनकरेज था कनि त सिंधी लैंग्वेज सिखो ऐं ॻाल्हायो. सही. हा त काफ़ी मतिलबु आई गेस इट्स इनकरेज्ड. हा माशाल्लाह माशाल्लाह एंड इट शुड बी. ऐं अच्छा थोरो सो इन सां गॾु ई मां इहा बि ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि जॾहिं लैंग्वेज जी ॻाल्हि थी आहे सो आई वॉन्ट टू इन्वॉल्व दिस लैंग्वेज इशू दिस लैंग्वेज बैरियर जेको स्पेसिफिकली असां एशियन माण्हुनि में आहे थोरो सो इनखे मां एजुकेशन में बि इन्वॉल्व करणु चाहियां थी. ऐं जीअं असां पहिरीं ॻाल्हि करे रहियासीं त अच्छा पीलो स्कूल या फलां स्कूल या प्राइवेट जेको असांजो सिस्टम आहे असां वटि उहा लैंग्वेज जी कमांड असांखे ॾिनी कोन वेंदी आहे जेका ND यूनिवर्सिटी पढ़ाए रहियो आहे या डिफरेंट यूनिवर्सिटीज़ पढ़ाए रहियूं आहिनि सुठी जेका यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे पढ़ाए रहियूं आहिनि. सो इन बैरियर खे कीअं ख़तमु कयो वेंदो आहे? छा उनजो को क्राइटेरिया आहे या उन जे लाइ को अलॻि अहिड़ो को सिस्टम आहे जेको ND यूनिवर्सिटी ऑफर करे रही आहे? ये ॻाल्हि तव्हांजी सही आहे. असल में जेके ॿार अहिड़ा अचनि था जंहिंखे एतिरो को कमांड कोन हूंदो आहे लैंग्वेज में त उन्हनि खे प्रॉब्लम फेस थींदी आहे बिल्कुलु. पर असांजो जेको स्कीम ऑफ स्टडीज़ आहे उहो अहिड़े नमूने ठहियलु आहे त उन में शुरू में फर्स्ट सेमेस्टर ऐं सेकेंड सेमेस्टर में उन्हनि खे इंग्लिश लैंग्वेज कोर्सिस कराईंदा आहिनि ऐं अलॉन्ग विद दैट असां जेको सो उहो त मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश आहे पर कॾहिं कॾहिं टीचर्स विच में जेको सो लोकल लैंग्वेज में ॻाल्हाइनि छाकाणि त उन्हनि खे बि खणणो हूंदो आहे पाण सां गॾु ॿारनि खे. पर अल्हम्दुलिल्लाह बाय द एंड ऑफ सेकेंड सेमेस्टर आफ्टर अ ईयर
माशाल्लाह ॿार जेको सो इन पोज़ीशन ते अची वेंदा त उनखे को प्रॉब्लम फेस कोन ईंदो, छाकाणि त एट द एंड ऑफ द डे जेका इंटरनेशनल लैंग्वेज आहे इंग्लिश आहे, हिननि ॿारनि खे ॿाहिरि वञिणो आहे, ॿाहिरि मुल्क वञिणो आहे जिते इंग्लिश लैंग्वेज ई आहे, त उन्हनि खे न चाहींदे बि इंग्लिश असांखे त पढ़णो थो पए, पर फर्स्ट ईयर में प्रॉब्लम थींदो आहे, पर बाय द एंड ऑफ फर्स्ट ईयर वो माशाल्लाह इन पोजीशन ते अची थी वञनि त उन्हनि खे को प्रॉब्लम कोन ईंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं वापसि अची कुझु प्यारी प्यारी ॿियूं ॻाल्हियूं शामिलु करणियूं आहिनि। तव्हांखे सां गॾु रहणो आहे, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, थोरो सो मां इन शइ खे बि इन्वॉल्व करणु चाहींदमि पंहिंजे प्रोग्राम में, जिथे असां हिकु डिफरेंट कल्चर जी एजुकेशन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। हिकु उहा एजुकेशन जेका तव्हां ऐं मां जंहिं एजुकेशन जो सिस्टम जो हिसो आहियूं, ऐं उन एजुकेशन सिस्टम खे अच्छा हिकु ॾाढी प्लस पॉइंट हिकु जेको मूंखे नज़र ईंदो आहे त तव्हां जॾहिं बि उन एजुकेशन सिस्टम जो हिसो थींदा आहियो जेका तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ वधीक ॾेई रही आहे, बिकॉज असां वटि इहो बि मसइलो आहे, असां वटि यूथ माशाल्लाह असांजो जेको आहे उहो इलाही स्ट्रॉन्ग आहे नंबर में, त असां वटि अपॉर्चुनिटीज़ बि शायदि अफ़सोस सां उन हिसाब जो न आहिनि जेतिरियूं हुजणु खपनि। त यस, असां उहो स्टूडेंट तयारु करे रहिया आहियूं, उहो ग्रेजुएट असां तयारु करे रहिया आहियूं जंहिंखे अगरि हिते अपॉर्चुनिटी न मिले त उहो डिफरेंट कंट्रीज़ में वञी ऐं पंहिंजे पोइ बि पंहिंजे ई मुल्क खे सर्व करे, पंहिंजे उते बेशक त सर्व शायदि उन्हनि खे करे रहियो हूंदो, बट अगेन तव्हांजी ॻाल्हि वांगुरु डॉलर त पाकिस्तान में अचिणो आहे, पंहिंजी फैमिलीज़ खे सेटल करिणो आहे, इहो एक्चुअली हुजणु खपे। ऐं इन में जेको असांजो वरी मां कोविड वारी ॻाल्हि कंदमि, जेको कोविड सिस्टम आहे उन बि इन टाइम ते ॾाढो हेल्प आउट कयो आहे। माण्हू ऑनलाइन बिज़नेस जी तरफ़ अची विया ऐं उहे बिज़नेसिस कामयाबु थिया, ऐं उहे कामयाबु विदिन पाकिस्तान थिया हुजनि या न थिया हुजनि, इंटरनेशनली ॾाढा कामयाबु थिया आहिनि। सो इहो हिकु प्लस पॉइंट ज़रूरु आयो आहे। इन पॉइंट खे ज़रूरु मां हिकु शइ ॾिसणु चाहियां थी त असां वटि हिकु सिस्टम ऑनलाइन में, ऑनलाइन मार्केटिंग में, ई कॉमर्स में असांजे कल्चर खे प्रमोट करण में बि इन जो इलाही हिकु वॾो रोल रहियो आहे, ऐं उहो हिकु वॾो रोल काउंट थी रहियो आहे। त असांजी जेको अॼु जेको असांखे कल्चर दुनिया भर में नज़र अचे थो, उन में बि ई कॉमर्स जी हिकु वॾी इन्वॉल्वमेंट आहे। जॾहिं कल्चर जी ॻाल्हि कजे, जीअं तव्हां पहिरीं ॿुधाए रहिया आहियो त सेलिब्रेशन्स थींदियूं आहिनि, ॿ टे दफ़ा ऐं सॼा उहे इवेंट्स थींदा आहिनि, कीअं तव्हांखे लॻे थो? ज़ाहिर उन इवेंट में आई कैन इमेजिन त सिर्फ़ु असांजा सिंधी न हूंदा, उते योर फ्रेंड सर्कल एंड एवरीबडी हू आर फ्रॉम अदर कल्चर, उहे बि ज़रूरु इन्वॉल्व हूंदा। छा उन्हनि जो छा पर्सपेक्टिव हूंदो आहे टुवर्ड्स अवर कल्चर? आई थिंक असांजो कल्चर इन माई ओपिनियन, ऐं मां ॿियो ॿुधाईंदसि माण्हू छा सोचींदा आहिनि, पर मूंखे आई लव सिंधी कल्चर, मूंखे ॾाढो वणंदो आहे। सिंधी जेका लैंग्वेज आहे ॾाढी माशाल्लाह स्वीट, इट्स वेरी लाइक मिठी चवंदा आहिनि न, मिठी लैंग्वेज आहे। त उते ई माण्हुनि खे जेके असांजी क्लोथिंग आहे उन में ॾाढा इंट्रस्ट वठंदा आहिनि। अजरक जेके कुर्ताज़ वग़ैरह हूंदा आहिनि, अजरक जा, टोपी जा असां घुराईंदा बि आहियूं, जेके असांजा MP हूंदा आहिनि सिटी जा, या असांजा फ्रेंड्स जे टीचर्स खे असां अजरक पाराईंदा आहियूं त उहे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। हा, आई थिंक दे उन स्ट्राइव कंदा आहिनि त सिखूं कल्चर जे बारे में। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त असां सिंध वञूं, ॾिसूं कीअं आहे। त आई थिंक इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, प्रमोटिंग असांजो कल्चर जेको असां ओवर द वर्ल्ड प्रमोट था कयूं न, आई थिंक दिस इज़ ग्रेट फॉर द फ्यूचर। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जिथे हिते जी ॻाल्हि थी आहे त टूरिज़म में असां वटि रिसेंटली कुझु साल पहिरीं आई गेस जेको स्कर्दू जी फ्लाइट स्टार्ट थियूं आहिनि, त उहो साइट त हाणे न डिस्कवर थियणु शुरू थिए पियो, त होपफुली इनशाला सिंध में बि इन ते घणो कमु थी रहियो आहे, पर शायदि थोरो सो घणो असांखे कमु करणो पवंदो, थोरो सो असांखे रोड्स ते, थोरो सो असांखे फैसिलिटीज़ ते थोरो सो कमु करणो पवंदो, त शायदि उन्हनि तमामु माण्हुनि जो इहो ख़्वाब बि पूरो थी वञे। ऐं जॾहिं तव्हां कल्चर जी ॻाल्हि कयो था, हूअं त सिंध जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कजे थी, पाकिस्तान जो सॼो ई हिकु जेको कल्चर जी जेका हिस्ट्री आहे उहा हर सूबे जी रिच आहे, पर सिंध में कुझु अलॻि ॻाल्हि आहे, या असां पाण हुन खां तालुक़ु रखूं था शायदि, त हिकु अलॻि हिकु रंग आहे जेको नज़र ईंदो आहे, हिकु अलॻि हिकु अट्रैक्शन आहे जेका सिंध में नज़र ईंदी आहे, सिंध जे कल्चर में नज़र ईंदी आहे। कमिंग टुवर्ड्स यू प्रोफेसर साहिबु, ऐं मां थोरो सो इन ॻाल्हि ते बि ज़रूरु मां ॻाल्हाइणु चाहींदमि त तव्हां हिन वक़्तु खोड़ सारा अहिड़ा हज़ारे लखे अहिड़ा स्टूडेंट्स हूंदा जंहिंजा तव्हां मेंटोर रहिया हूंदव, तव्हांजो बि को ज़रूरु मेंटोर हूंदो, ऐं को अहिड़ो माण्हू जंहिं तव्हांखे तव्हांजी एजुकेशन जे वक़्तु इंस्पायर कयो हूंदो? जी बिल्कुलु, असांजा टीचर रहिया आहिनि फ्रॉम द बिगिनिंग। प्राइमरी स्कूल खां आई वुड स्टार्ट फ्रॉम द प्राइमरी स्कूल में असांजा टीचर रहिया आहिनि। असांजो सलमान साहिबु हूंदो, गुज़ारे वियो वीचारो। उन खां पोइ वरी सेकेंडरी स्कूल में जो शफ़ी मोहम्मद जिलबानी साहिबु हूंदो असांजो टीचर, बहराम साहिबु हूंदो, ग़ुलाम मुस्तफ़ा साहिबु हूंदो, दे वर वेरी एक्सीलेंट टीचर्स। उन्हनि जे करे मां सम्झा थो असीं इन पोज़ीशन में आहियूं।
पंहिंजो असां आयासीं कॉलेज में आयासीं. आई मस्ट मेंशन त फ्रॉम द बिगिनिंग मां पीले स्कूल जो पैदावार आहियां. त कॉलेज में इस्माइल बरोई साहिबु हूंदो हो, साईं अब्दुल अज़ीज़ साहिबु हूंदो हो. तो दे वर काइंड ऑफ ए पीपल जंहिंजे करे असां मां यूनिवर्सिटी ताईं पहुतुसि. यूनिवर्सिटी में असां साईं हूंदो डॉक्टर पंहिंजो मुज़फ़र महमूद साहिबु हूंदो, डॉक्टर नाज़िमुद्दीन कुरैशी साहिबु हूंदो, साद उमर साहिबु हूंदो. इन्हनि जे करे असीं ऐं अलॉन्ग विद दैट असांजो जेको हिकिड़ो जॾहिं मां जॉइन कई यूनिवर्सिटी एज अ फैकल्टी मेंबर त असांजो वाइस चांसलर हूंदो अबुल कलाम साहिबु. अबुल कलाम वॉज अ रिटायर्ड ब्यूरोक्रेट बट ही हैड चेंज द यूनिवर्सिटी कंप्लीटली. उन्हनि खां मूं तमामु घणो सिखियो, उन्हनि जे क़रीब मां रहियो, उन्हनि सां कमु करण जो मौक़ो मिलियो. त एडमिनिस्ट्रेशन ऐं बाक़ी शयूं जेको उन खां तमामु घणो सिखियो. एंड करंटली माय करंट वाइस चांसलर I would with respect say he's a good friend as well, but I'd learn a lot from him as well. He has been my support, my mentor. त हिननि खां तमामु घणो मूं सिखियो आहे. त माण्हू मिलंदा आहिनि, तव्हां जी ॻाल्हि आहे, त उन्हनि खां तमामु घणो माण्हू सिखंदो आहे. ऐं इहो बि मां चवां त सुठा माण्हू मिलंदा आहिनि, उन्हनि खां सुठियूं शयूं तव्हां सिखंदव. ऐं जेके ख़राबु माण्हू मिलनि त तव्हांखे जेके ख़राबु शयूं बि पॉइंट आउट थी वञे त हे शयूं फॉलो करण न आहिनि, त उन्हनि खां माण्हू सिखंदो आहे. बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे. बट इट इज़ वेरी डिफिकल्ट त तव्हां उन्हनि ख़राजी था चओ त कुझु न कुझु सिखंदा आहियो. सो समटाइम्स मोस्ट ऑफ द टाइम इनफैक्ट असां वटि जेके ख़राबु शयूं हूंदियूं आहिनि असां सिखी वेंदा आहियूं. पोइ जॾहिं अकल ईंदी आहे त ख़बर पवंदी आहे त यार इहो त सिखणो अथव, असांखे सुठी शइ सिखणी, इन खां ख़राबु शइ कोन सिखणी. अच्छा, कीअं मेंटेन कंदा आहियो एज़ अ प्रो वाइस चांसलर यूनिवर्सिटी जे तमामु जेके अपग्रेडेशन जेके दुनिया जी यूनिवर्सिटीज़ जी थी रही आहे, या इहो चयो वञे त हाउ डू यू डिफाइन त असांजी जेका ही यूनिवर्सिटी आहे इट इज़ यूनिक फ्रॉम अदर इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ और समथिंग. कीअं पंहिंजे पाण खे कीअं यूनिक सॾाईंदा आहियो? So I would not buy the word of unique. The reason is that जिते जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे पंहिंजे लेवल ते एफर्ट्स कनि था पिया ऐं हिकिड़े पर्टिकुलर सेगमेंट खे सर्व कनि पिया, उन्हनि खे एजुकेट कनि पिया. त दे आर डूइंग वंडरफुल जॉब. एवरी यूनिवर्सिटी आई वुड नॉट गेट देम सेग्रीगेटेड. बट वॉट आई से इज़ दैट एज ए प्रो वाइस चांसलर असां जेका टीम आहे उहा हाईली डेडिकेटेड आहे टू एन एक्सटेंट दैट यू वुड फाइंड देम फ्रॉम 8:30 in the morning till 4:30 in the evening. Supporting the faculty, supporting the students, and jega mangal ki ta establishing collaboration, funding opportunities. Assam jega research centers and mujhe khayal mein 25 plus research centers and they're doing wonderful job. And mainly jega collaboration hai unne te tamam asa tawajjuh dino. Even jega mangal ki ta last week I was in Jordan. I utte mai ki share kiya ta main jadeh bahar windo ta कोशिश कंदो अजरक खणी वेंदो आहे. अजरक या टोपी ऐं उते गिफ्ट जे लाइ इट मेक्स लॉट ऑफ डिफरेंस. त मां खणी हिकिड़े हमरा खे पहिरायमि त ख़बर पई त डायरेक्ट दिस इज़ अजरक फ्रॉम सिंध. आई वाज सरप्राइज्ड त ख़बर पई त ही वाज अ ग्रेजुएट ऑफ एनआईटी यूनिवर्सिटी बैक इन 1979. ॿिए हिकिड़े हमरा खे पहिरायमि त हू वाज अ ग्रेजुएट ऑफ एनआईटी यूनिवर्सिटी 1998 जॉर्डन. त माना हितां पढ़ी माशाल्लाह जॉर्डन फ़लस्तीन हितां जा ईंदा हुआ मिडल ईस्ट मां. But they know very well about the culture of the city and the province as well. So तमाम बड़ी खुशी थींदी आहे तो they know about these sort of things. हाँ माशाल्लाह. ई जॾहिं त अजरक जी ॻाल्हि कयो त अजरक सां त हूअं ई हिकु वेलकमिंग हिकु तव्हांखे स्पेस मिली वेंदो आहे. जॾहिं बि तव्हां कंहिंखे अजरक ॾींदा आहियो त हिकु वॾो वेलकमिंग स्पेस हूंदो आहे जेको अजरक जेको आहे तव्हांजे लाइ क्रिएट कंदो आहे. ऐं हीअ उहो वाहिद सिंध जो असासो आहे जेको तव्हांखे हर वक़्तु तव्हांखे कमु ईंदो आहे, हर वक़्तु. ऐं उहो चाहे ॾुख हुजे, उहो चाहे सुख हुजे, ख़ुशी हुजे, सेलिब्रेशन हुजे, कुझु का बि शइ हुजे, उन में अजरक जी जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा ज़रूरु रहंदी आहे. या ख़ासियत आहे असांजे कल्चर जी इन असासे जी. तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं ज़रूरु इहो बि ॼाणणु चाहींदमि त असां वटि हींअर जेके जेतिरा बि असांजा हींअर स्टूडेंट्स ॾिसी रहिया आहिनि जेके चाहिनि था त उहे ॿाहिरि यूनिवर्सिटीज़ में वञी ऐं पढ़ाई कनि या ॿाहिरि जेको पंहिंजो करियर जेको आहे उहो ॿाहिरि जे लाइ परस्यू कनि सोचे रहिया आहिनि. उन्हनि जे लाइ छा अहिड़ा चैलेंजिस आहिनि स्पेसिफिकली लॉ ते रहंदे, छा अहिड़ा चैलेंजिस आहिनि जेके तव्हांखे लॻे थो त अगरि को हितां खां को ॿाहिरि वेंदो कंपेयरिंग टू देयर स्टूडेंट्स असांखे फेस करणा पवंदा, या फलां शयुनि खे तव्हां के अहिड़ा टारगेट्स आहिनि जेसिताईं तव्हां उहे अचीव नथा करे सघो तेसिताईं तव्हां न सोचो किथे ॿिए किथे कंट्री में वञण जो? तव्हांखे छा थो लॻे?
राइट, मुंहिंजे ख़्याल में आई थिंक जॾहिं माण्हू इफ़ यू लीव, तव्हां पंहिंजी कंट्री छॾे वञो था जंहिं बि मुल्क, तव्हांखे स्टार्ट त ज़ीरो खां ई करिणो आहे फ्रॉम द स्टार्ट। तव्हांखे पंहिंजी चाहे उहो घर थिए, तव्हांखे हर शइ उन कंट्री जा रूल्स रेगुलेशन्स सिखणा आहिनि। त आई थिंक उन्हनि जे लाइ काफ़ी चैलेंजिस आहिनि, स्पेशली विद इन कैनेडा। उहो तव्हांखे पंहिंजी लिविंग जे लाइ तव्हांखे हिकिड़ी पार्ट टाइम जॉब मेंटेन करणी आहे, उन सां गॾु एजुकेशन, पर उहो काफ़ी नॉर्मल आहे, उहो इनकरेज्ड बि आहे। हितां जेके असां ॾिसंदा आहियूं, जेके इंटरनेशनल स्टूडेंट्स ईंदा आहिनि इंडिया मां, पाकिस्तान मां, ऑल ओवर द वर्ल्ड, चाइना मां, जापान मां, जिथां बि ईंदा आहिनि, उहे माना फर्स्ट सेमेस्टर खां पोइ पंहिंजी माना जॉब मेंटेन कंदा आहिनि, पार्ट टाइम जॉब, उन्हनि आवर्स में उहे पढ़ंदा बि आहिनि। काफ़ी चैलेंजिस फेस करणा पवंदा आहिनि, लोनलीनेस फील थी थिए, वेदर हार्श वेदर कंडीशंस आहिनि, त उहो थिए थो। पर असांजो मुल्क ॾाढो सुठो आहे, माना उहो तव्हांखे आउटसाइडर फील न कराईंदो। ॾाढा माण्हू सुठा आहिनि, फ्रेंडली आहिनि, हेल्पफुल आहिनि। त इन लिहाज़ सां आई थिंक इट्स अ ग्रेट चॉइस। अगरि माण्हू वञणु था चाहिनि, I would definitely recommend it. सही, but it is challenging. It is difficult to stay 100%, there. 100%. सही। ऐं हूअं बि जॾहिं तव्हां वेदर जी ॻाल्हि कयो त एक्चुअली मां उहे तमामु मूंखे वीडियोज़ ज़हन ते अची वियो त जेको कैनेडा में जेको एक्सट्रीम वेदर जेको थींदो आहे, छो त उहे कॾहिं इतफ़ाक़ मुंहिंजो बि कोन थियो आहे, न ई मां कोशिशि कंदी आहियां त अहिड़े वेदर में कॾहिं ट्रैवल कजे। छो त हिकु मूंखे लॻंदो आहे कैपेसिटी आहे जंहिं जॻह ते तव्हां रहो था, बिकॉज़ पाकिस्तान में एतिरी थधि कॾहिं थींदी कोन्हे। सो हिकु कैपेसिटी तव्हांजी हूंदी आहे तव्हांजी बॉडी जी। ऐं जेके माण्हू उते रहनि था उहे त यूज़ टू, त तव्हांखे त पाकिस्तान जी गर्मी कुझु घणी फील थींदी हूंदी त इहो वेदर डिफरेंस ख़ैर हर जॻह ते नज़र अचे थो। ऐं उहो हिकु इहो मेजर हिकु जेको आहे न डिफरेंस आहे जंहिंखे असांखे बेयर करिणो आहे। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त सिहत सही हूंदी आहे त पोइ ई माण्हू ॿियो कुझु करे सघंदो आहे, बाक़ी चैलेंजिस अदरवाइज़ उहे अलॻि ॻाल्हि आहे। स्कॉलरशिप जी तरफ़ मां अचणु चाहींदमि, जिथे असां तमामु उहे काफ़ी ॿार असांजा स्कॉलरशिप प्रोग्राम्स ते बि डिफरेंट कंट्रीज़ में वेंदा आहिनि। ऐं पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां आहे जंहिंमें सुठा असांखे स्टूडेंट्स मिलंदा आहिनि, जिन खे सुठियूं स्कॉलरशिप्स बि मिलंदियूं आहिनि। बट ऑब्वियसली असां 100% पाकिस्तान जो जेको स्टूडेंट जेको चाहे रहियो आहे, उनखे ज़ाहिर ॿाहिरिन जी बि हिकु लिमिट आहे, हिकु लिमिट ताईं उहे स्टूडेंट्स खणंदा। उन खां पोइ ज़ाहिर तव्हांखे पंहिंजे ई कंट्री में तव्हांखे उहे तमामु शयूं आहिनि, उहे तमामु स्टडीज़ आहिनि जेके तव्हांखे करणियूं आहिनि। स्पेसिफिकली कमिंग टुवर्ड्स NED यूनिवर्सिटी जॾहिं तव्हां अचो था त असां वटि बेसिकली स्कॉलरशिप असांखे जेको हिकु क्राइटेरिया आहे असांजो, उन में असांखे हुजणु इहो खपे त जेको अफोर्ड न करे सघे, बट जेको अफोर्ड करे बि थो पर उनजे लाइ ईज़ी आहे स्कॉलरशिप, असांजा उहे माण्हू स्कॉलरशिप खणी वेंदा आहिनि। सो इज़ देयर समथिंग लाइक दैट गोइंग ऑन विद इन NED यूनिवर्सिटी? असां इहो कटे छॾंदासीं, को मसइलो कोन्हे। फ़िलहालु लाइव नथा वञूं, फ़िलहालु न तव्हां बिल्कुलु हिनखे लाइव खणो। एंड आई मस्ट से विथ प्राउड त असां वटि स्ट्रिक्ट मैकेनिज़म आहे स्कॉलरशिप जो। असां हींअर लास्ट ईयर 27 करोड़ जी स्कॉलरशिप ॾिनोसीं ॿारनि खे। हालांकि असांजी फीस एतिरी ज़्यादा कान्हे का, पर पोइ बि असां स्कॉलरशिप मेन सोर्स हायर एजुकेशन कमीशन, सिंध गवर्नमेंट ऐं असांजा जेके फिलैंथ्रोपिस्ट एंड मेजर चंक कम्स फ्रॉम द NED अलमनाइज़। तव्हां ते यकीन कयो त ॿार असां वटि ईंदा आहिनि एडमिशन वटि, दे आर ऑन मेरिट, टॉप एट द मेरिट, पर वटि पैसा कोन हूंदा आहिनि एडमिशन जे लाइ। ऐं इहा असांजो क्लेम आहे त इफ यू आर फुलफिलिंग द मेरिट क्राइटेरिया एंड इफ यू डोंट हैव द मनी, फॉरगेट इट, वी आर रिस्पॉन्सिबल। त असीं उन्हनि खे सपोर्ट ॾींदा आहियूं। ऐं जीअं मूं ॻाल्हि कई 27 करोड़, ऐं नेक्स्ट आई वुड से फिगर वुड गो टू 30 करोड़ 300 मिलियन। त असीं इन में जेको अच्छा, हैविंग सेड दैट असां इस्टेब्लिश कंदा आहियूं त इज़ अ डिज़र्विंग कैंडिडेट और नॉट। तमामु डॉक्यूमेंट्स, बिल्स ऐं जेके सैलरी स्लिप्स वग़ैरह उहे सभु कॉल कंदा आहिनि, ॿार खे घुराईंदा आहियूं। घुराइण खां पोइ जिते डाउट हूंदो त असांजा माण्हू वेंदा आहिनि उते, उन्हनि जे घरनि खे ॾिसंदा आहियूं। यू बिलीव मी त जॾहिं असीं इंटरव्यू कंदा आहियूं त सो टेरेबल टू लिसन द पीपल जंहिं सिचुएशन में हूंदा आहिनि। हिकिड़ो जस्ट फॉर सेक एग्ज़ाम्पल, हिकिड़े हमरा जो जेको सो ॾिठोसीं त एड्रेस लिखियलु हो, त मूंखे न आहे ख़बर, पर टीम मेंबरनि ॻाल्हि कई त दिस एड्रेस इज़ ऑफ ए प्लेस जिते वॾा वॾा घर हूंदा आहिनि, ऐं एड्रेस बि अहिड़े नमूने त घुरायोसीं। ख़बर पई त उनजी माउ कंहिं घर में कमु कंदी आहे, दे डू नॉट हैव एनी अदर प्लेस टू लिव, ऐं उनजे छत ते नंढो को ठाहे करे उते रहनि था पिया, हिकिड़े कमरे में रहनि था, नंढी छोकिरी, एंड शी वॉज हैविंग गुड CGPA। त अहिड़ा इलाही ईंदा आहिनि, ॿार ईंदा आहिनि जंहिंखे असीं सपोर्ट कंदा आहियूं। त अल्हम्दुलिल्लाह दिस इज़ आवर क्लेम त तव्हां मेरिट खे फुलफिल कयो
महिनत कयो, द रेस्ट इज विद अस, असां जेको सो रिस्पॉन्सिबल आहियूं। वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे एंड हैप्पी टू हियर दैट अगरि 100% मेरिट ते थी रहियो आहे, बिकॉज़ असां वटि हमेशह इहो क्वेश्चन रहियो आहे, चाहे उहे जॉब्स जे क्राइटेरिया हुजनि, स्कॉलरशिप जे क्राइटेरिया हुजनि, डिफरेंट जॻहियुनि जा क्राइटेरिया हुजनि, असां वटि हमेशह इहो क्वेश्चन रहियो आहे स्पेसिफिकली इन सिंध त असां वटि मेरिट नथो मिले। बट आई एम वेरी हैप्पी टू हियर दैट त असां वटि हिते अहिड़ो को बि सिस्टम कोन्हे ऐं हिते असां 100% मेरिट ते असां कमु करे रहिया आहियूं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हीअ थियण बि खपे, बिकॉज़ ही असांखे लॻंदो आहे त शायदि कंहिंजा पैसा खणी वञण ई हक़ खाइणु हूंदो आहे, बट अगरि तव्हां हे बि करे रहिया आहियो त इहो बि कंहिंजो हक़ खाए रहिया आहियो। सो इहो बि उन ई सांचे में अचे थो, असांखे लॻे थो न का ॻाल्हि कोन्हे या ठीकु आहे, बट अगरि तव्हां अफोर्ड करे सघो था त प्लीज़ तव्हां उन्हनि जो हक़ न खायो जेके नथा करे सघनि, छो त उन्हनि जो बि हक़ आहे सुभाणे हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारण जो ऐं एग्ज़ाम्पल थियण जो। गॾोगॾु हिकु ॿी शइ जेका थोरो सो मां शामिलु करणु चाहियां थी, बिकॉज़ असां तमामु उन्हनि एजुकेशन साइट्स ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं जेका पाकिस्तान में विद इन पाकिस्तान हली रही आहे या इंटरनेशनल जेका एजुकेशन आहे असां उन ते ॻाल्हाए रहिया आहियूं। थोरो सो मां नज़र विझणु चाहियां थी रिसेंट हिकु इंसिडेंट, हिकु अफ़सोसनाक इंसिडेंट जंहिंजूं डिफरेंट स्टेटमेंट्स बि अचनि पियूं, ख़बर न आहे छा सच आहे या छा कूड़। How do you see that? मतलब it was a college, but you know it had happened in universities also. तव्हां कीअं था ॾिसो? तव्हां लाहौर जी इंसिडेंट जी ॻाल्हि Exactly. आई थिंक हिकिड़ो असां दीनी लिहाज़ सां हिकु असां कंपल्शन आहे त तव्हां कंहिं ख़बर खे अॻिते फैलायो जेसीं तव्हां हिनखे पहिरीं कंफर्म कयो पाण खे। नाउ आई डोंट नो ऑनेस्टली स्पीकिंग त व्हाट आर द फैक्ट्स, जीअं तव्हां ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ वर्जन्स अचनि था पिया, बिल्कुलु। but the version that was coming through the social media, if that's right, then the person माण्हू मुख्य लाइ छा चवनि, but that person should be hanged. This is not tolerated at all. माना तव्हां ॾिसो न ॿारनि खे पेरेंट्स मोकिलींदा आहिनि यूनिवर्सिटी में हिकिड़ी अमानत तौरु, त यूनिवर्सिटी या कॉलेज आर रिस्पॉन्सिबल फॉर देयर सेफ गार्ड। और जेकॾहिं हिन नमूने फॉर दैट मैटर को बि अहिड़ो इंसिडेंट थी वञे So that cannot be tolerated and should not be tolerated if that's the truth. तो मुंहिंजे ख़्याल में ही त बर्दाश्त जे क़ाबिल ई कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असां वटि जीअं तव्हां चयो त जेसिताईं तव्हां उनखे कंफर्म न कयो तव्हां उनखे न फैलायो, बट ऑन द अदर हैंड मूंखे इहो बि हिकु अफ़सोसनाक हिकु शइ आहे जेका नज़र थी अचे त हींअर छो त असां हिकु ग्लोबल विलेज जो हिसो थी विया आहियूं। इहे न सिर्फ़ु लाहौर में, न सिर्फ़ु पंजाब में, पाकिस्तान में, इंटरनेशनली असांजो हिकु इमेज आहे जेको वञी रहियो आहे, डिस्ट्रॉय थो थिए। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सो जी जेके बि शयूं थी रहियूं आहिनि मुल्क में उहे अच्छा हिते तव्हांखे लॻे थो त छा अहिड़ो को हिकु रिस्ट्रिक्शन न लॻणु खपे त जेसिताईं का शइ अप्रूव न हुजे पाकिस्तान खां ॿाहिरि न वञे? Honestly speaking, I would go with that idea, and I was of this opinion from the beginning. त सोशल मीडिया जेको सो मादर पिदर आज़ादु आहे, तव्हांखे जंहिंखे पगड़ी उछलाइण वारी ॻाल्हि आहे त तव्हां जेको कंहिंखे बदनाम करणु चाहियो विदाउट एनी हेजिटेशन था ॾियो, पोइ तव्हांजो भले तरदीदी बैन अचे उन जो को फ़ाइदो कोन्हे। त देयर शुड बी सम काइंड ऑफ रिस्ट्रिक्शंस। फ्रीडम ऑफ स्पीच छा आहे? दुनिया ॻाल्हाईंदे फ्रीडम ऑफ स्पीच, ऐं जेके वेस्ट जेके डेवलप्ड कंट्री फ्रीडम ऑफ स्पीच जी ॻाल्हि कनि था, पर उन में सर्टन कंस्ट्रेंट्स लॻाए, रिस्ट्रिक्शंस लॻाए त हिन ते तव्हां नथा ॻाल्हाए सघो। स्पेशली हिकु पर्टिकुलर इंसिडेंट अबाउट द ज्यूस, यू कैन टॉक अबाउट इट, पर देट कॉल फ्रीडम ऑफ स्पीच। त मां सम्झां थो त बिल्कुलु डिफाइंड प्रोटोकॉल हुजणु खपे त हिन ते तव्हां ॻाल्हाए सघो था, इन ते जेको सो तव्हां नथा ॻाल्हाए सघो, त दैट शुड बी देयर विदाउट एनी थिंग। तव्हां जेको सो हिनखे तव्हां प्रोपेगेट कयो त that would create problems for the country. Not only that, but those like Pakistanis residing abroad और जेके ट्रैवल कंदा उन्हनि खे प्रॉब्लम थींदो आहे इन मामले में। सही सही। अच्छा जी, प्रोग्राम जो टाइम जेको आहे तक़रीबन पंहिंजी पुॼाणी ते पहुचा आहे अॼो के एपिसोड जो, त जेका हिकु आख़िरी शइ मां पंहिंजे प्रोग्राम में हमेशह कोशिशि कंदी आहियां त उहे माण्हू जेको ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि, ॾाढो प्यारो कमु करे रहिया आहिनि, उन्हनि खां ज़रूरु पुछां, बिकॉज़ कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त कंहिंजो लफ़्ज़ तव्हांखे इंस्पायर करे वेंदो आहे, त थी सघे थो असांजा उहे व्यूअर्स ॾिसी रहिया हुजनि जंहिंखे तव्हांजा लफ़्ज़ इंस्पायर करे रहिया हुजनि। तव्हां खां पुछणु चाहींदमि एज़ अ लॉ स्टूडेंट छा सम्झो था, what is the best part of being a law student या being an advocate? I think the best part would be abiding to the laws and rules जेके आहिनि उन्हनि खे तव्हां फॉलो था कयो। असां पाण जेके पढ़ूं था, जेको असांजो आहे
जेको क्रिमिनल कोड ऑफ कैनेडा आहे उहो असां पढ़ंदा आहियूं असांजे मतिलबु हर कोर्स में मतिलबु मैंडेटोरी आहे त उन जा जेके सेक्शन्स आहिनि असांखे प्रिटी मच यादि ई आहिनि त आई थिंक उहे मतिलबु जेके लॉ स्टूडेंट्स आहिनि त उहे पंहिंजे विदिन में मतिलबु सेव था करे छॾनि त हीअ ॻाल्हि असांखे करणी आहे हीअ ॻाल्हि असांखे नाहे करणी त उहो ई मां इनकरेज कंदसि त कैनेडा में हिकिड़ो ॿियो बि रूल आहे त एवरी वन इज़ इक्वल अंडर द लॉ सही भले उहो सिक्योरिटी गार्ड हुजे डॉक्टर हुजे गवर्नमेंट ऑफिशियल हुजे सभु आई गेस इक्वल आहिनि पाकिस्तानी लॉ बि इहो ई थो ॻाल्हाए असां मञूं नथा असां कंदा कोन आहियूं उहा दैट इज़ अ डिफरेंट स्टोरी और उन में असां आज़ादु आहियूं पर जे तव्हां ब्लैक एंड वाइट जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तानी लॉ बि इहो ई थो कहे एवरी वन इज़ इक्वल एवरीवन इज़ इक्वल या राइट सही सही अच्छा तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि व्हाट इज़ द बेस्ट पार्ट ऑफ बीइंग अ वाइस चांसलर प्रो वाइस चांसलर I think the kind of satisfaction that I'm having, the मां जेको सो engineers produce कयां पियो, not serving within the country for abroad as well, and not only producing the engineers, good quality engineers. Good quality. That's a level of satisfaction that I'm having. छाकाणि त मां despite of being the pro vice chancellor administrative position मां पाण पढ़ाईंदो बि आहियां undergrad students खे masters खे पढ़ाईंदो आहियां and I do get good kind of respect from the students. So that's the point that satisfies me. अच्छा वन लास्ट थिंग हिकु शइ जेको मां ज़रूरु मां पुछणु चाहियां थी त इफ यू आर नॉट अ वाइस चांसलर प्रो वाइस और रिलेटेड टू एनी एजुकेशनल थिंग त छा हो सेकेंड ओपिनियन छा हो because there was something you were talking about तो मुझे plan no what was the plan A Actually my plan was to go and serve in the industry. That was the first plan. सही But I did not know there was a plan B. The plan B मूंखे त divert कयो. सही सही तो तव्हांजो छा अहिड़ो कुझु हो डायरेक्शन का ॿी हुई I think हाँ मुझे main focus हो political I guess towards politics ऐं मुझो future में भी रहंदो in some sort some way मां निकरी वञा या मूंखे मां इन थी वञा because मां believe थी कयां like I want to make a change दुनिया में सिटी में जिथे भी हुजे I want to inspire people त इंशाल्लाह फ्यूचर में या कोशिश रहंदी you chose the right profession then law is also good yes it's in some ways law भी ईअं ई आहे inspiring आहे माण्हू एडवोकेट तो करे ॿिया माण्हू सिखनि था ॾिसनि था त I guess yeah I'm content मां ख़ुशि आहियां इन डिसीजन सां अच्छा जी न ख़ुशी ख़ुशी सां प्रोग्राम जे अॼु के एपिसोड जे इख़्तिताम जी तरफ़ वञी रहिया आहियूं थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस एंड असांजे जेके तमामु असांजा नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि उनखे ॾाढियूं प्यारियूं ॾाढियूं ख़ूबसूरत इंस्पायरिंग ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ थैंक यू सो मच तव्हांजो बि त तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं इहे तमामु एक्सपीरियंसिस शेयर कया जेके एक्चुअली असांजे नाज़रीन जा असांजे यूथ जा सुवाल हूंदा आहिनि जेके ॿाहिरि माइग्रेट थियणु चाहिनि था इन सां गॾो गॾु आख़िर में हाशिम भाई जो आवाज़ सां जल्दी सां शामिलु करे रहिया आहियूं नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह सुभाणे कंदासीं की नई ॻाल्हियुनि सां गॾु के नए टॉपिक सां गॾु के नई कहाणियुनि सां गॾु ऐं सुठी मॉर्निंग सां गॾु मुलाक़ात कंदासीं तव्हां सुभाणे तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी हाशिम भाई कर भैया अल्लाह ही से डर भैया ठुमक चल भैया ठुमकता थैया कारियूं ककियूं ऐं गूंजड़ियूं वाला कारियूं ककियूं हर में हर कन्नड़ियूं तुंहिंजी लहर लोटी
हुम्मा हुम्मा हो प्यारी, हुम्मा हुम्मा गुजरड़ू, हुम्मा हुम्मा हल भटारी। कालियां भूरियां कुंडियां बालियां, कालियां भूरियां ओ, ओ, कालियां भूरियां कुंडियां बालियां, तेरी जुगाली करने वालियां, जिसे दरिया का पानी जीवन दे, उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी डूब गया, उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी हुम्मा हुम्मा कर भैया, अल्लाह ही से डर भैया। ठुमक ठुमक चल भई चल, ठुमक ठुमक ता भैया। गहराई में जितना भी जाऊं, गहराई में हो, गहराई में जितना भी जाऊं, तुझी को पास में उतना ही पाऊं, जिसे दरिया का पानी जीवन दे, उसे दुनिया की लहरों से डरना क्या। तेरे इश्क में जो भी